के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सैरिश भुट्टो तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध सां गॾु। जी हाँ व्यूअर, अॼु मां तव्हां सां गॾु हिते मौजूदु आहियां इन सेट ते आहियां सलाम सिंध में। ऐं जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम में काफ़ी सारा गेस्ट बि हूंदा आहिनि, सिंगर्स बि हूंदा आहिनि ऐं उन में असां काफ़ी मस्ती बि कंदा आहियूं जंहिंमें तव्हांजी कॉल्स बि शामिलु हूंदियूं आहिनि। ऐं उन खां अलावा काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके असां बाद में आहिस्ता आहिस्ता जेके कंदासीं। उन खां अलावा जेका मेन ॻाल्हि आहे, मेन इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे, जीअं त कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ो सान्यो थियो आहे मरी में, सो उन हवाले सां बि मां कुझु ॻाल्हाईंदसि। छो जो सर्दियूं बेहद आहिनि ऐं कुझु माण्हू या स्कूल जेके पूरी टीम आहे स्कूल जी तरफ़ां पिकनिक ते बि वञनि पिया, प्लस में यूनिवर्सिटी जा जेके बॉइज़ गर्ल्स आहिनि उहे बि पंहिंजो प्लान ठाहींदा आहिनि या दोस्त पाण में प्लैनिंग कंदा आहिनि ॿाहिरि वञण जी। त मां सिर्फ़ु इहो चवंदसि पंहिंजे तरफ़ां ऐं पंहिंजी टीम जी तरफ़ां त पंहिंजो प्लीज़ ख़्यालु रखो, छो जो हे मौसम अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें स्नोफॉल थींदो आहे। इवन फैमिलीज़ बि उते हुयूं ऐं काफ़ी केतिरियूं न फैमिलियूं उते जेके आहिनि उन्हनि जी डेथ थी वई आहे, ॿारनि जी डेथ थी वई आहे सिर्फ़ु स्नोफॉल जो। उते तूफ़ान हुयो ऐं उन खां अलावा 2 ॾींहं कंटिन्यू उते स्नोफॉल थींदो रहियो ऐं 2 फुट खां मथे उते स्नोफॉल थियो आहे, जंहिंमें एतिरियूं गाड़ियूं कोई 35,000 खां अबव जेके आहिनि उहे हिन में बर्फ़ में पूरजी वियूं आहिनि। ऐं प्लस में 1,000 खां मथे अञा गाॾियूं आहिनि जेके उन्हनि खे ॻोल्हनि पिया, जंहिंजे अंदरि जेतिरा माण्हू हुया, फैमिलीज़ हुयूं, जेके छोकिरा हुआ नौजवान, उहे अंदरि उन्हनि गाॾियुनि में उन्हनि जो साहु मुंहिंजी वियो। छो जो गाॾी स्टार्ट हूंदी आहे ऐं साइलेंसर जेको आहे उन में बर्फ़ जेका उन जे अॻियां अची वई ऐं हिकु अहिड़ी ऑक्सीजन पैदा थींदी आहे जेका गाॾी में अंदरि वापसि ईंदी आहे ऐं उनजी काई स्मेल न हूंदी आहे। उहा आहिस्ता 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 उहा बेहोश करे छॾींदी आहे इंसान खे ऐं उन में जॾहिं डेथ थींदी आहे त इंसान खे ख़बर न पवंदी आहे त उनजी डेथ कीअं थी वई। सो केतिरा न मासूम ॿार, केतिरियूं न फैमिलियूं ऐं केतिरा न नौजवान छोकिरा जंहिंजी फैमिलियुनि खे हिन टाइम तकलीफ़ हूंदी, काफ़ी पंहिंजे प्यारनि खां उन्हनि विछड़ी विया आहिनि ऐं पंहिंजा उन्हनि जा प्यारा उन्हनि खां विछड़ी विया आहिनि, उन्हनि खां परते थी विया आहिनि। उन्हनि सभिनीनि जे लाइ मां इहो चवंदसि त अल्लाह पाक उन्हनि सभिनीनि खे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाईंदो। ऐं बसि मां इहो चवंदसि त पंहिंजो ख़्यालु रखो ऐं आईंदा अगरि का बि अहिड़ी शइ थिए थी त पंहिंजनि सां कॉन्टेक्ट में हर वक़्तु रहो। कोई बि अहिड़ो मौसम ख़राबु आहे त अॼुकल्ह गूगल मैप हिकु हिकु शइ असांखे ॾेखारे थी, वेदर असांखे ॾेखारे थी, फ़ोन में असांजे हथ में आहे दुनिया जी हर मौसम जे बारे में, हर सिचुएशन जे बारे में, हर शइ जे बारे में असांखे एडवांस ख़बर पए थी। त कोई बि प्लैनिंग अगरि कयो था त सोचे सम्झी कयो ऐं पंहिंजे प्यारनि जो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे पीउ माउ जो, उन्हनि जो ख़्यालु रखो ताकी उन्हनि खे ख़बर हुजे त असांजी औलाद किथे आहे। छो जो जेके नौजवान जिन जी डेथ थी वई त उन्हनि जे पीउ माउ जी कहिड़ी कंडीशन हूंदी तव्हां सम्झी था सघो। ऐं इन में असां बिल्कुलु शरीक आहियूं ऐं पूरी सिंध टीवी ऐं असांजी पूरी टीम जेका आहे उन्हनि सभिनीनि सां हिन दुख जी तकलीफ़ में, हिन घड़ीअ में असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदी रहियसि, असां वटि महिमान बि काफ़ी सारा ईंदा, उन्हनि सां बि असां ॻाल्हि कंदासीं, कचहरियूं कंदासीं। प्लस में हिकु ॿी ॻाल्हि मां तव्हां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में तव्हां असांजी कॉल कंदा ऐं कॉल करे असांजे जेके जेतिरा बि गेस्ट हूंदा, जेके बि कोई बि तव्हांखे अगरि सुवाल हुजे या कोई असां वटि अहिड़ो सिंगर मौजूदु आहे जिन खां तव्हां पंहिंजी फरमाइश करणु चाहियो त तव्हां आराम सां ईज़ीली असांजी कॉल करे सघो था ऐं तव्हां पंहिंजी फरमाइश जो इज़हार बि करे सघो था। उन खां अलावा मॉर्निंग शो आहे, मॉर्निंग शो में असां सुबुह जो ईंदा आहियूं ताकी जेतिरियूं बि भेनरियूं आहिनि जेके बि नाश्ते सां फ्री थींदियूं हूंदियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे स्कूल उन्हनि मोकिलियो हूंदो, पंहिंजे हस्बैंड्स खे तयारु करे स्कूल मोकिलियो हूंदो, उन खां बाद में उन्हनि टाइम कढी करे असांजो शो ॾिसनि पिया। त मां उन्हनि खे इहो चवंदमि त असांजे प्रोग्राम में काफ़ी अहिड़ियूं एक्टिविटीज़ बि थींदियूं जंहिंमें ब्यूटिशियन ईंदा ऐं उन्हनि जे थ्रू असां तव्हांजी स्किन जो केयर करण जे लाइ बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्लस में हेयर्स जे हवाले सां, मेकअप जे हवाले सां, ग्रूम करण जे हवाले सां ऐं काफ़ी अहिड़ियूं शयूं जेके फैशन में इन आहिनि, ड्रेसिंग जे हवाले सां असां तव्हां सां डिस्कस कंदासीं। प्लस में ऐं अगरि तव्हां असांखां सवाल करणु चाहियो ऐं कोई बि अहिड़ो सवाल हुजे जेको तव्हां पाण फैमिली सां जेको आहे डिस्कस न करणु चाहियो, लाइक
कपिड़नि जे हवाले सां, कलर कॉम्बिनेशन जे हवाले सां, लाइक मेकअप जे हवाले सां, हेयर जे हवाले सां, या कोई हेयर फॉल आहे या हेयर में कोई बि प्रॉब्लम आहे, स्किन जो कोई डिज़ीज़ आहे, छो जो असां वटि डॉक्टर्स बि मौजूदु हूंदा आहिनि हमेशह, ऐं डॉक्टर तव्हांखे बहितरीनु राय बि ॾींदा, प्लस में असां बि तव्हांखे सुठी राय ॾींदासीं ताकी तव्हां पंहिंजी स्किन खे घर वेठे उन जो ख़्यालु रखी सघो, पंहिंजे वारनि जो ख़्यालु रखी सघो। ऐं मां अक्सर ॾिसंदी आहियां त घोट जी तरफ़ या कोई शादी खां बाद में छोकिरियूं घटि पंहिंजो ख़्यालु रखणु शुरू कंदियूं आहिनि, चवंदियूं बसि शादी थी ॻाल्हि ख़तमु थी। ईअं न हूंदो आहे। तव्हां सभिनीनि खे पंहिंजो ईअं ख़्यालु रखिणो आहे जीअं तव्हां पहिरियों रखंदा हुयो, छो जो असल फैमिली स्टार्ट पोइ थींदी आहे। ऐं तव्हां जॾहिं पंहिंजो ख़्यालु रखंदव त तव्हांजी औलाद बि, तव्हांजा ॿिया जेके रिश्तेदार आहिनि उहे सभु बि तव्हांखे ॾिसी करे उहे बि पंहिंजो ख़्यालु रखणु शुरू कंदा। ऐं प्लस में घणी शयूं हूंदियूं आहिनि नाश्ते जे हवाले सां, असां उन जे हवाले सां बि ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं नाश्तो तमामु ज़रूरी हूंदो आहे। जॾहिं बि इंसानु सुबुह जो उथंदो आहे, ब्रेकफास्ट कंदो आहे, त पूरो ॾींहुं उनखे हिकु अहिड़ी एनर्जी मिलंदी आहे। हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त अगरि तव्हांखे कुझु साल अञा वधीक जवान रहणो आहे या कुझु साल अञा वधीक तव्हांखे एक्टिव रहणो आहे, त उन में तव्हांखे सभिनी खां पहिरियों जेको असांजी शइ चई वई आहे उहा आहे ब्रेकफास्ट जे लाइ। ब्रेकफास्ट तव्हां इलाही हैवी कयो। अगरि तव्हांखे सनो बि तव्हां चवंदा हूंदो त न मां त डाइट ते आहियां, या अक्सर छोकिरियुनि जे लाइ हूंदो आहे जीअं मां कॾहिं कंदी आहियां, सो छोकिरियुनि लाइ इहो चयो वेंदो आहे त डाइट करणु तमामु लाज़मी आहे। ऐं असांखे डाइट करणु असांखे स्लिम थियणो आहे, वेट असां लूज़ कंदा आहियूं, पर उन सां गॾोगॾु असां पंहिंजी एनर्जी जो बिल्कुलु बि ख़्यालु न आहियूं रखंदा। उन सां गॾोगॾु असां विटामिन्स जो बिल्कुलु बि ख़्यालु न आहियूं रखंदा, प्रोटीन जो बिल्कुलु बि ख़्यालु न आहियूं रखंदा त असांखे केतिरे मिक़दार में प्रोटीन जी नीड हूंदी आहे, केतिरे मिक़दार में असांखे कैलरीज़ असांखे गेन करणु घुरिजनि, केतिरे मिक़दार में असांखे कैलरीज़ जेके बर्न करणु घुरिजनि, त उन हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं। ऐं हाइट जे हिसाब सां बि, अगरि तव्हांजी हाइट केतिरी आहे ऐं उन हाइट जो केतिरो, लाइक मां आहियां त मां चवंदमि त मुंहिंजी हाइट एतिरी आहे त उन में मुंहिंजो वेट हे हुजणु घुरिजे। इन हवाले सां बि असां तव्हांखे आइडियाज़ ॾींदा रहंदासीं हमेशह। ऐं हमेशह असां तव्हां सां गॾु ई आहियूं, हमेशह सिंध टीवी तव्हां सां गॾु ई आहे। ऐं हिकु फैमिली आहे, तव्हां असांजी फैमिली जो हिसो आहियो, ऐं असां तव्हांजे हर घर में हिन टाइम मौजूदु आहियूं। ऐं यकीन कयो ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां सभिनीनि सां ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं बेहदि ईअं फील थींदो आहे त हा ठीकु आहे, जॾहिं तव्हांजी कॉल ईंदी आहे ऐं तव्हां सां कोई सुवाल पुछंदा आहियो त दिलि इलाही ख़ुशि थी वेंदी आहे। ईअं ई मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांजो हिकिड़ो जल्दी हिकु तव्हांखे स्क्रीन ते नज़र बि अची वेंदो हिकु सोप सीरियल जे हवाले सां मां ॻाल्हाईंदमि, आर्टिस्टनि जे बारे में बाद में ॿुधाईंदमि। उहो थोरो सरप्राइज़ रहणु घुरिजे न, ब्रेक छाजे लाइ आहे, ब्रेक खां पोइ असां जॾहिं ईंदासीं त आर्टिस्टनि जे हवाले सां बि असां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। पर उन खां अलावा थोरो मां सिर्फ़ु सोप सीरियल जे हवाले सां ॻाल्हाईंदी रहां त हिकु बहितरीनु हिकिड़ो सोप सीरियल अची रहियो आहे। ऐं उहो सिंध जे हवाले सां काफ़ी उन में शयूं आहिनि जंहिंमें असांजी सिंध जी तहज़ीब ॾेखारी वई आहे, जंहिंमें मां सिर्फ़ु थोरी हल्की हिंट ॾींदसि त उन सोप सीरियल में मोस्ट सीनियर आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु हूंदा। सो तव्हांखे लॻे थो इंतज़ारु कराइणो पवंदो, पर थोरो नंढिड़ो इंतज़ारु। सो वे खेॾा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध, बसि जल्दी वापसि था अचूं। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक व्यूअर्स, वापसि अची वियासीं। बसि थोरो नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं थोरो इंतज़ारु त लाज़मी आहे, ठीकु आहे न। इहो ज़रूरी हूंदो आहे, जॾहिं असां ब्रेक ॾींदासीं थोरो इंतज़ारु कराईंदासीं, उन खां बाद में ई त तव्हांजे लाइ सरप्राइज़िस आहिनि। सो सरप्राइज़िस मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त असां वटि जेके आहिनि हिकु सोप सीरियल हिकिड़ो अची रहियो आहे, जल्दी तव्हांजी स्क्रीन ते बि अची वेंदो। ऐं उनजो जेको नालो आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां त उनजो नालो आहे सिंध ॼाही। ऐं जंहिंजो राइटर आहे शकूर ॾेहरी, ऐं उन में जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, डायरेक्टर जे हवाले सां बि मां ॿुधाईंदसि त उन्हनि जे डायरेक्टर जो नालो आहे ख़ालिद शाह। ख़ालिद शाह इन करे मूंखे यादि बि आहे छो जो उन सां गॾु उनजो जेको फस्ट सोलो प्ले हुयो उन में कमु मूं उन्हनि सां गॾु कयो हुयो। सो इन करे जेको उन्हनि जो हाणे सोप सीरियल बि अचे थो त इंशाल्लाह बेहदि कामयाबु वेंदो, जीअं उहो प्ले कामयाबु हुयो उन खां बि वधीक ॿीं टीं ते तरक़ी कंदो, छो जो उन
सोप सीरियल में असांजे मोस्ट सीनियर असांजा आर्टिस्ट उन में मौजूदु आहिनि ऐं जिते जिते उन्हनि पेर रखियो आहे ऐं हमेशह उन्हनि चाहे उहो सीरियल हुजे, चाहे उहो सोप सीरियल हुजे, चाहे कोई बि प्ले हुजे, उन्हनि कामयाबी माणी आहे ऐं माशाअल्लाह सां जॾहिं तव्हां उन्हनि खे ॾिसंदो तव्हां पाण ई सम्झी वेंदो उन्हनि जो नालो ई काफ़ी हूंदो आहे। किथे ॻाल्हाइणो हुजे त उन्हनि जो नालो अगरि खणिजे त उहो ई काफ़ी हूंदो आहे। सो मां तव्हांखे उन्हनि जो इंट्रोड्यूस कराईंदसि ऐं उन खां जी जेको असां वटि जेके आर्टिस्ट हिन टाइम मौजूदु आहिनि, जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि, जेके PTV खां वठी मतिलबु PTV ते बि उन्हनि राज कयो त असांजी सिंधी चैनल ते बि स्टिल हिन टाइम बि अगरि उन्हनि जो कमु आहे त अॼु ॾींहं ताईं असां जूनियर आहियूं पर असां उन्हनि खां अॼु ॾींहं ताईं सिखंदा आहियूं। सो असां सां गॾु मौजूदु आहे मैडम नसरीन नाज़। अस्सलाम वालेकुम, आप कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम। पहिरीं त जेके बि मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि सभिनीनि खे सलाम। कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? माशाअल्लाह एवरग्रीन ऐं हमेशह वांगुरु तव्हां ॾाढा प्यारा लॻंदा आहियो ऐं ॾाढा क्यूट लॻंदा आहियो। आप ई इन ते ॻाल्हाईंदासीं छो जो जेका ॻाल्हि आहे ऐं तव्हां खां राज़ बि मां इन शइ जो पुछंदसि पर असां वटि ॿिया बि गेस्ट मौजूदु आहिनि। माशाअल्लाह जेके तमामु वॾियूं हस्तियूं आहिनि, तमामु सुठा असांजा। जी बिल्कुलु। ऐं असां सां गॾु मौजूदु आहे नेक्स्ट हिकिड़ा असांजा जेका आर्टिस्ट आहिनि, सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं उन्हनि जो नालो आहे रसूल बख्श ॾेरी। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हां कीअं आहियो? ठीकु मां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां ऐं माशाअल्लाह सां तव्हांजी परफॉर्मेंस जॾहिं बि ॾिठी आहे ऐं जॾहिं बि मां तव्हांखे लाइव बि कमु कंदे ॾिठो आहे त तव्हां हिकु करेक्टर में इन थी वेंदा आहियो ऐं बहितरीनु तव्हांजी कोशिशूं हूंदियूं आहिनि जेके असां उन्हनि मां सिखंदा बि आहियूं। लख कुर्बता। थैंक यू। ऐं हे जेको असां सां गॾु मौजूदु आहे हिकु आर्टिस्ट, हुन सां गॾु मूं काफ़ी कमु बि कयो आहे, ॾाढो मज़ो बि ईंदो आहे। उहो इलाही मतिलबु मज़ेदार कचहरी बल्कि मतिलबु हिकु फैमिली वारो माहौल थी वेंदो आहे। मां हमेशह उन्हनि खे तंग कयो रिकॉर्डिंग में बि ऐं हमेशह उन्हनि खे मां चिड़ाईंदी रहियमि पर हुननि जी चहिरे तां मुस्कान जेका आहे न उहा हुनजी स्माइल जेका आहे कॾहिं बि न मां वेंदे ॾिठी। हमेशह मां उन्हनि खे तंग कंदी रहियसि पर उहे अॼु बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं उहे ई मूंखे स्माइल करे ॾिसनि था पिया। सो असां सां गॾु मौजूदु आहे अकरम शेख। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम। मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कीअं पई लॻा? फर्स्ट क्लास माशाअल्लाह, ज़बरदस्त था लॻो। हमेशह मां बिल्कुलु तव्हां एवरग्रीन आहियो। इहो साल मूंखां पुछणो आहे मूंखे न मां हिननि खे ॾाढो तंग कयो। हमेशह जेके सीरियल वग़ैरह हूंदा हुआ उन्हनि में मां जीअं असांजो मतिलबु हिकिड़ो शॉट ख़तमु थिए त मां हिननि खे वञी हरू भरू तंग कंदी हुअमि। मां हा जी पोइ छा थियो? सो इहे ॻाल्हियूं थींदियूं सोप सीरियल में मुंहिंजी धीउ थी ॾाढो हुन में असां एंजॉय कंदा हुआसीं त तमामु सुठो सोप सीरियल हो फर्स्ट क्लास। सो हाणे असांजे जेके ॿिया गेस्ट आहिनि मां उन्हनि जे लाइ बि मां इंट्रोड्यूस कराईंदसि। सो असां वटि हिकु सिंगर बि मौजूदु आहे जिन जो आवाज़ु तव्हांजे दिलनि ताईं पहुचंदो आहे डायरेक्ट ऐं एतिरो मिठो आवाज़ु आहे जॾहिं बि मतिलबु अगरि उहो हिकिड़ो सॉन्ग ॻाईंदा आहिनि त उन्हनि जी उन सॉन्ग जी जेका उमिरि हूंदी आहे काफ़ी साल पई हलंदी आहे ऐं जॾहिं बि ॿुधो आहे त ॾाढी दिलि चवंदी आहे त हिकु दफ़ो ॿीहर ॿुधो वंस मोर जा आवाज़ असांजे दिलि मां ईंदा रहंदा आहिनि ऐं असां ॿुधंदा रहंदा आहियूं। सो असां वटि मौजूदु आहिनि बहितरीनु सिंगर, बहितरीनु आर्टिस्ट ऐं बहितरीनु इंसान जी बशीर सोलंकी। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? वालेकुम सलाम। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह करम तव्हां दुआ आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो? जी जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो तव्हां जो कमु वग़ैरह कीअं हले पियो? हिन हवाले सां त ॻाल्हाईंदासीं पर ॾाढी ख़ुशी थी रही आहे तव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो। असांखे बि ख़ुशी थिए थी त तव्हांजे हिन सेट ते ऐं एतिरी सुठनि सीनियर आर्टिस्टनि सां सुठनि माण्हुनि सां मूंखे वेहण जो मौक़ो मिलियो आहे। थैंक यू सिंध टीवी, थैंक यू सो मच। न थैंक यू तव्हांजो त तव्हां बि असांखे पंहिंजी क़ीमती टाइम ॾिनो आहे। सो एंड में हमेशह जंहिंजे लाइ असां ॻाल्हाईंदा आहियूं ऐं हमेशह पहिरियों बि ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। सो असांजे घर भाती मुंहिंजो प्यारो भाउ ऐं उनजो अगरि नालो मां न खणां त ईअं सम्झो त मुंहिंजो प्रोग्राम बि अधूरो रहंदो आहे ऐं मुंहिंजे प्रोग्राम सां गॾु मां बि अधूरी रहिजी वेंदी त मां हीउ नालो छो न कयो। सो असां सां गॾु जेके म्यूज़िक डायरेक्टर आहिनि जिन जे हथनि जो जादू असांजे पूरे प्रोग्राम खे चार चंड लॻाईंदो आहे, असां सां गॾु मौजूदु आहिनि अदा मोहरम नाज़। सो अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं काफ़ी टाइम खां बाद सलाम सिंधी सेट ते
थैंक यू उम्मीद आहे त ही प्रोग्राम पंहिंजा रंग अञा वधीक चाहींदो इंशाल्लाह इंशाल्लाह तव्हांजी दुआऊं आहिनि त ख़ुशि ज़रूरु रखे। ऐं हिन खां अलावा अदा मोहरम खे मां तंग बि कंदी रहंदी आहियां थोरो थोरो पर हाणे अदा कोशिशि कंदमि मां तव्हांखे प्रॉमिस तंग न कंदमि ठीकु आहे प्रॉमिस मां तंग न कंदमि तव्हांखे पर इहो आहे त थोरो थोरो चवंदीमांव तव्हां गानो ॿुधायो मूंखे न ज़रूरी ठीकु आहे न सो गाने जी अगरि ॻाल्हि थी आहे त आप छो न हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग थी वञे इन कलाम आहे हिकिड़ो ऐं जिनजी स्टार्टिंग करणु पिया चाहिनि बशीर साहब जन ऐं मां चाहियां थी त जॾहिं उहो सिंग कनि पिया ऐं ॻाइनि पिया त मां चयो त छो न पहिरियों कचहरी करण खां पहिरियों उहो कलाम थी वञे सो सर तव्हां असांजी ख़ूबसूरत कलाम जेको थोरी देरि पहिरियों तव्हां अदा सां गॾु गुनगुनायो पिया हा इहो लाइनअप पे कयोसीं त इहो मूं सोचियो पियो त ज़फ़र जो जेको प्रोग्राम एज़ अ डायरेक्टर पहिरियों प्रोग्राम आहे त हमदिया कलाम आहे त हिन में अलाह जे नाले सां मां बि चवां त हिनखे जेको इहे असांजे लाइ वॾी ख़ुशनसीबी आहे ऐं वॾो बहितरीनु तोहफ़ो आहे जी जी बिल्कुलु अल्लाहु 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 आहे हर चमन में अल्लाहु अल्लाहु आहे हर चमन में अल्लाहु अल्लाहु दुखन ऐं सुखन में दुखन ऐं सुखन में अल्लाहु अल्लाहु आहे हर चमन में कुंजू हंझक मेरियों तितर मोर गेरा कुंजू हंझक मेरियों कुंजू हंझक मेरियों तितर मोर गेरा ज़िक्र ऐं फ़िक्र लाइ उथन था सवेरा सुबुह जे सुरन में सुबुह जे सुरन में हो सुबुह जे सुरन में सुबुह जे सुरन में अल्लाहु अल्लाहु आहे हर चमन में सिंधु जा किनारा थियन शल सवारा सिंधु जा किनारा सिंधु जा किनारा थियन शल सवारा सारंग सार लहंदो ॾींदा मींह वारा बोली झंग झर में बोली झंग झर में हो बोली झंग झर में बोली झंग झर में
अल्लाहु अल्लाहु आहे हर चमन में। लकी खीर थरई कारूं झर जे माण्हू लकी खीर थरई। लकी खीर थरई कारूं झर जे माण्हू सिरे लाड़का चे जो थर जे माण्हू पिरह जो पखन में पिरह जो पखन में हो पिरह जो पखन में पिरह जो पखन में। अल्लाहु अल्लाहु आहे हर चमन में। अल्लाहु अल्लाहु दुखन ऐं सुखन में दुखन ऐं सुखन में। अल्लाहु अल्लाहु आहे हर चमन में। माशाल्लाह ज़बरदस्त, बिल्कुल अल्लाहु अल्लाहु हर शइ में हर जगह ते बस अल्लाहु अल्लाहु बिल्कुल बेशक आहे हर जीवत आहे जेका साकित आहे सभिनि में अल्लाह जो रंग ई आहे हुन में अल्लाह दुखन में सुखन में मतलब हर शइ में असांजो दोस्त असां सां मतलब असांजे एॾो क़रीब असां सां गॾु आहे जो अगरि ॾुख बि अचनि था त असां उनखे यादि था कयूं ऐं सुख बि अचनि था त चवंदा आहियूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सो जॾहिं बि मतिलबु मां हिकु शइ सोचींदी आहियां कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे त अक्सर हिकिड़ो माण्हू हीअ शिकायत कंदा आहिनि त माना असांजे मथां इम्तिहान आख़िर कॾहिं ख़तमु थींदा कॾहिं असांजा ॾुख वेंदा। त मां हिकु दफ़ो ईअं वेठी हुयसि ऐं मूंखे हिकु टाइम जे लाइ हिकु लम्हे जे लाइ मूंखे ईअं अंदरि में हिकिड़ो ख़्यालु आयो त वाक़ई में हीअ तकलीफ़ जेके आहिनि कॾहिं ख़तमु थींदी छा थींदो। पोइ हिकु शइ मां रियलाइज़ कई आहे पई ऐं मां उते इहो सोचियो त असां जॾहिं ख़ुशियूं ईंदियूं आहिनि त उन्हनि खे असां मतिलबु वॉर्म वेलकम कंदा आहियूं ऐं जॾहिं तकलीफ़ ईंदी आहे त असां मूड छो ऑफ कंदा आहियूं छो ख़राबु ऐं ख़बर बि आहे त इहा शइ आई आहे त वेंदी बि ऐं यकीन बि पूरो आहे त इन अधु राति खां पोइ सुबुह अचिणो आहे। जॾहिं इन शइ ते बि यकीन आहे त उन जे बावजूदि असां टेंशन डिप्रेशन इन्हनि में छो हलिया विया आहियूं इहे वजहूं असां वटि कहिड़ियूं आहिनि। बिल्कुलु इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं पर थोरो थोरो तव्हांजे ड्रामे जे हवाले सां बि मां ॻाल्हाईंदसि त व्यूअर असांजा वेट था कनि जेको सोप सीरियल अचे थो त आप थोरो असांखे पंहिंजे कैरेक्टर जे हवाले सां ऐं ड्रामे जे हवाले सां कुझु असांखे ॿुधायो। मुंहिंजे ख़्याल में छा मां पंहिंजे कैरेक्टर जे लाइ ॿुधायां जेके मुंहिंजा ॾिसण वारा आहिनि उहे सम्झी विया आहिनि त नसरीन खे हिकिड़ो ई कैरेक्टर मिलंदो सो जहिड़ो हिते जी हुते हुते जी हुते हुते जी हुते माना पर मूंखे बि सुठो लॻंदो आहे मज़ेदार कैरेक्टर हूंदो आहे ऐं हर माण्हू जी नज़र इहा हूंदी आहे त ॾिसूं इहा माई किथे थी जहिड़ो कराए ऐं बिल्कुलु ऐं बिलीव कयो मां तव्हांखे ॿुधायां त इहे सिर्फ़ु करेक्टर में ईअं आहिनि असल लाइफ में एतिरा सॉफ्ट आहिनि ऐं जॾहिं बि ॻाल्हायो आहे एतिरी मोहबत एॾो प्यारु असांखे मतिलबु हिकु लम्हे में असांखे मतिलबु ॿियो अगरि अननोन पर्सन बि काई अची वेठी छोकिरी बि अची वेठी त उहो हिकु लम्हे में उन्हनि जी पंहिंजी थी वेंदी आहे। त एतिरी अलाह पाक हिननि जी आवाज़ में बि मिठास रखी आहे हिननि जी पर्सनैलिटी बि अहिड़ी आहे त हर माण्हू हुननि ॾे खिचिजी वेंदो आहे। सम्झंदी आहियां त जेके बि मुंहिंजा ॾिसण वारा आहिनि तव्हां आहियो असां हिकिड़ो फैमिली मेंबर आहियूं ऐं पंहिंजाइप ॾाढी ऐं मूंखे तमामु घणी पंहिंजाइप हिकिड़ी मिली आहे ऐं मुंहिंजी बि इहा ई कोशिशि हूंदी आहे त मूं मां कंहिंखे शिकायत न थिए त शुक्र अल्हम्दुलिल्लाह वक़्तु गुज़रे पियो ऐं माशाल्लाह हीउ जेको मुंहिंजो कैरेक्टर आहे सिंध जाई अलाह कंदो रिकॉर्डिंग माशाल्लाह अॼु खां शुरू थिए पई रिकॉर्डिंग त इंशाल्लाह इन कैरेक्टर खे सुठे नमूने ज़ाहिर आहे माण्हू जॾहिं बि कोई कैरेक्टर कंदो आहे त पोइ इहो सोचींदो आहे त हिन खे मां कहिड़े तरीक़े सां निभाईंदुसि ताकी मुंहिंजा जेके ॾिसण वारा आहिनि चेंज हुजे कुझु चेंज हुजे। जी बिल्कुलु ऐं ईअं ई आहे जीअं ख़ालिद शाह जो मीरास माशाल्लाह उहो बि ॾाढो कामयाबु वियो ऐं अॼु ॾींहं ताईं अगरि रिपीट में बि हलियो त माण्हुनि खे करेक्टर हिकु हिकु शइ यादि आहे माण्हू इन्वॉल्व थी पियो वञे मतिलबु आम जेके व्यूअर्स आहिनि उहे बि इन्वॉल्व पिया थी वञनि। सर सभ खां वॾी ॻाल्हि हूंदी आहे त तव्हांजो जेको तव्हां सां गॾु जेको मालिक आहे जेको असांजो डायरेक्टर साहिबु आहे उन जो रवैयो तव्हां सां कीअं आहे। बिल्कुलु
छो जो जेकॾहिं उहो तव्हां सां बिल्कुलु सही आहे हा। ऐं हिकिड़ो दोस्ताना आहे, तव्हांखे सम्झाइण में ॻाल्हि करण में तव्हांखे सुठे नमूने करे थो, तव्हांजो ख़ुदि दिलि चाहींदो त मां हिन कैरेक्टर खे अञा बि वधीक सुठे नमूने सां निभायां ताकी वधीक असांखे ख़ुशी थिए। माशाल्लाह असांजो ख़ालिद शाह ऐं सम्झां थी लखनि में हिकु आहे। बिल्कुलु सही पिया चओ। माशाल्लाह उहो जेतिरो आजिज़ी उनजे अंदर में आहे, जेतिरी निवड़त आहे न उहा तमामु बहितरीन आहे। जी मीरास ख़तम थी त मुंहिंजे ख़्याल में न त ईअं हूंदो आहे त जी जी ज़ाहिर आहे असां वरी ॿियनि बिज़ी माण्हू थी वेंदो आहे, पर ख़ालिद शाह हिकिड़ी उहा शख़्सियत आहे जेके असीं कॉल करे पुछंदा आहियूं ख़ालिद वरी ॿी सीरियल कॾहिं थी थिए। बिल्कुलु ऐं मज़ेदार आहे उन्हनि जी शख़्सियत आहे, उन्हनि जे हवाले सां बि असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं आपी, पर हिकु ब्रेक जो टाइम थी वियो आहे, वधीक तव्हां सां बि डिस्कस कंदासीं। सो बि वरी मज़ेदार कचहरी हली रही आहे ऐं तव्हां स्क्रीन ते ई रहिजो, खेॾा न वञिजो। सो ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक व्यूअर्स, हम वापस अची वियासीं तव्हांजे पंहिंजे प्यारे प्रोग्राम सलाम सिंध में, जंहिंमें ॾाढा प्यारा प्यारा शख़्सियतूं असां वटि मौजूदु आहिनि जिन खां मां बेहद सिखंदी आहियां। ऐं सीरियसली मां थोड़ी नर्वस बि आहियां छो जो मां जी एतिरी ॻाई बि आहे उहा न आहे त मां इन्हनि खां सवाल पुछां, बल्कि मां इन्हनि जे साम्हूं ईअं वेंदी आहियां, मां चयो तव्हां कुझु अहिड़ो ॻाल्हायो जो मां तव्हां खां गेन करे वठां, मां तव्हां खां सिखी वठां। ईअं ई जीअं असां ख़ालिद शाह जी थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कयूं पिया त ख़ालिद शाह जो हिकिड़ो सीरियल हुयो जेको मीरास बेहद हिट वियो ऐं तव्हां जेको उन्हनि खे मोट ॾिनी ॾाढी ज़बरदस्त हुई ऐं उन में ख़ालिद शाह जी जेतिरी महिनत प्लस में जेका आर्टिस्टनि जी महिनत हुई उहो वाकई में कमाल जी हुई ऐं तारीफ़ जे लाइक़ु आहे। ऐं उन्हनि में परफॉर्मेंस आहे बिकॉज़ उन में असांजो ज़फ़र भाई बि हुयो ऐं उनजी बि परफॉर्मेंस ॾाढी कमाल जी हुई। ऐं रोज़ जॾहिं मां शो करणु ईंदी हुयसि त रोज़ ज़फ़र भाई देखा मेरा सीरियल देखा, सो उन्हनि जी इहा ॻाल्हि हूंदी ऐं ॾाढो मज़ो ईंदो हुयो। ऐं उन्हनि जे करे मां जॾहिं ॾिठो त मूंखे ख़बर पई त असांजे केतिरा हुन में आर्टिस्ट आहिनि ॾाढो ज़बरदस्त, मुंहिंजी दिलि चवंदी त काश मां बि हिन ड्रामे में हुजां हा, ईअं करे मां ॻाल्हाईंदी हुयसि। सो तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां वटि जेके आहिनि ॿिया बि आर्टिस्ट मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां बि थोरी मस्ती त ज़रूरी आहे। मस्ती त मां कंदमि ई कंदमि छो जो असां वटि मौजूदु ई अहिड़ी शख़्सियत आहे जिन खे मां शुरू खां तंग कयो आहे। सो असां ॻाल्हाईंदासीं हाणे अकरम शेख साहिब सां। अस्सलाम वालेकुम सर, मां तव्हां सां पहिरियों बि सलाम कयो ऐं मां हमेशह तव्हांखे बार सलाम कंदी रही आहियां। सो तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो ऐं तव्हांजो कमकार कीअं पियो हले, कीअं शेड्यूल तव्हां कढियो आहे सीरियल जे लाइ? बसि अलहमदिल्ला जीअं त इहे ख़ालिद शाह साहिब जी हीअ सीरियल जेका आहे सिंध जा ई जी जी ऐं नई सीरियल शुरू थियण वारी आहे। मुंहिंजे ख़्याल में अॼु रिकॉर्डिंग शुरू थी आहे। जी बिल्कुलु रिकॉर्डिंग शुरू थी आहे। हिन में बि मां हिकिड़ो कैरेक्टर करे ग़रीब हिकिड़ो हारी आहे उनजो कैरेक्टर करे रहियो आहियां ऐं तमामु हिकिड़ो सुठो कैरेक्टर आहे। मां अहिड़ा कैरेक्टर चूज़ कंदो आहियां, मूंखे अहिड़ा कैरेक्टर ॾिना वञनि। असल में जेको आहे उहो पोइ कंहिं डायरेक्टर जी फरमाइश त तव्हांखे हाणे अमीर उहो बि सूटेड बूटेड हुयो, तव्हां ॾिठो मचो उहो बि कैरेक्टर कंदासीं, पर हे जेके कैरेक्टर आहिनि हिन में वॾो मार्जन हूंदो आहे ऐं जेके ग़रीब वारा कैरेक्टर आहिनि छो जो असां बेसिकली अंदरूनी सिंध सां जेको तालुक़ु आहे न उहो माहौल उनखे ॾिसंदा आहियूं त पोइ उहो कैरेक्टर करण में वधीक मज़ो ईंदो आहे। बिल्कुलु वधीक मज़ो ईंदो आहे, पर माशाल्लाह अल्लाह पाक तव्हांजी पर्सनैलिटी अहिड़ी ठाही आहे जो ग़रीब वारो सूर न कंदो। मूंखे उहो ई मतिलबु हारी जो कैरेक्टर जेको आहे सो ॾाढो महिनत वारो आहे ऐं उन में सुबुह सवेरे उथणो पवंदो, बनी ते वञणो पवंदो, हर हलाइणो पवंदो, राति जो पाणी भराइणो। मूंखे वधीक मज़ो ईंदो मैडम, तव्हां यकीन कयो मां इहो कैरेक्टर साईं ख़ालिद शाह खे चयो, मां चयो बसि इहो मूंखे कैरेक्टर इहो ॾियो ऐं मां कोशिशि कंदुमि त चईंदा यार ॾाढो ॾुखियो कैरेक्टर ऐं तव्हां शहरी माण्हू आहियो। मां चयो न असां बेसिकली त ॻोठाणा माण्हू आहियूं, असांजो तालुक़ु ॻोठ सां आहे। हा बिल्कुलु यादूं ताज़ा थींदियूं ऐं इंशाअल्लाह ताला उन कैरेक्टर में इन्वॉल्व थी करे कमु कंदासीं। माशाल्लाह ऐं मां तव्हांजे हिन सीरियल सॉफ्ट सीरियल खे फॉलो कंदमि बिल्कुलु ऐं मां चवंदमि ये देखें ये मेरे बाबा है जो मेरे साथ थे और ये देखें अभी कितनी मेहनत कर रहे हैं, गरीब हो गए और ये मेहनत कर रहे हैं देखें। सो माशाल्लाह सां ऐं तव्हांजो कमु कहिड़ो बि कैरेक्टर हुजे तव्हां जे तरीक़े सां हुनखे निभाईंदा आहियो उहे माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त हूंदा आहे तव्हांजी परफॉर्मेंस बि। ऐं मां त तव्हां सभिनी जी स्टूडेंट आहियां नंढड़ी बेबी। माशाल्लाह तव्हां तमामु सुठा आर्टिस्ट आहियो।
जी आप सुठो character खे निभाईंदी आहे। थैंक यू सो मच। ऐं अदा रसूल बख्शा में मां पुछंदमि पंहिंजे कैरेक्टर जे हवाले सां बि ॿुधायो ऐं हिन सोप सीरियल जे हवाले सां बि ॿुधायो ऐं असांजे डायरेक्टर साहब जे लाइ बि ॿुधायो। कैरेक्टर त मुंहिंजो त मुंहिंजे ख़्याल में को ख़ासि कोन्हे को ख़ासि न आहे ईअं न चओ त ख़ासि न आहे नंढड़ो कैरेक्टर माना पंहिंजी असलियत ते हलियो वियो। तव्हां चयो त तव्हां पंहिंजे कैरेक्टर जे बारे मुंहिंजो पंहिंजो कैरेक्टर को ख़ासि कोन्हे को। न न तव्हां पंहिंजे ड्रामे जी कैरेक्टर जे असल में छा हवाले आहे सां त माफ़ कजो नाज़रीन जी जी त मुंहिंजो जेको कैरेक्टर आहे न उहो हिकिड़ो टॉप सीक्रेट कैरेक्टर आहे ओ माय गॉड कॉन्फिडेंशियल आहे ऐं उनखे आउं ॿुधाइणु नथो चाहियां। ओए इहो को जेको ख़ासि असांजो व्यूअर्स आहे उहो ॾिसंदो त पोइ ख़बर पवंदी भई ही रसूल बख्श डायरी जो कैरेक्टर कहिड़ो आहे। टॉप सीक्रेट असां रखण जी कोशिशि कंदासीं। मां तव्हांजो हे सीक्रेट जेकी कैरेक्टर आहे मां त डिफाइन करे छॾिया पर मां हिते नाकाम थी वियसि। वॾी ॻाल्हि आहे। न मुंहिंजो कैरेक्टर जेको आहे न उहो टॉप सीक्रेट असां पाण ॿुधाए छॾियोसीं अहिड़ी का ॻाल्हि न इन जे करे त कोशिशि इहा कजे त भई तव्हां पंहिंजो कैरेक्टर आहे या स्टोरी बि थोरी घणी शेयर करे सघिजे थी कैरेक्टर बि थोरो शेयर करे सघिजे थो त जीअं मतिलबु माण्हुनि खे ख़बर पए असांजा व्यूअर्स जेके ॾिसनि था उनखे ख़बर पए त भई हिन एक्टर पहिरीं कहिड़ो कैरेक्टर कयो हाणे कहिड़ो पहिरीं जो त मीरास में त माशाल्लाह कमाल करे छॾियो जेको हलणु हुयो तव्हांजो उहो अलाह जी महिरबानी सां ख़ालिद शाह जी महिरबानी को शक न आहे त ज़बरदस्त जेको हिननि जो हलण ई हो सोई लखन जो लख लहे थी लोड ते जी राणा हिन जो हलण ई भलो त वरी हाशिम भट्टी जो हलण ई भलो हुयो ॿई जोड़ जेको कॉम्बिनेशन असांजो सुठो थी तव्हां खां बि पुछंदसि ऐं तव्हां खां बि तव्हां टिनिनि खां मां हिकिड़ो सुवालु पुछंदसि उहो इहो त जेके पहिरियों असांजा सोप सीरियल्स हुया या असांजा कोई बि ड्रामा हुआ लाइक PTV साइड उन्हनि में ऐं अॼु जी असांजी रिकॉर्डिंग्स में केतिरो फ़र्क़ु आहे? माना फ़र्क़ु त आहे तमामु घणो फ़र्क़ु आहे। मतिलबु कहिड़ी शइ जंहिंमें असांजे जीअं नया आर्टिस्ट असांजा आहिनि जूनियर आया आहिनि ऐं उन्हनि खे अगरि असांखे ॿुधाइणो घुरिजे या सेखारणु घुरिजे त उन्हनि खे कहिड़ो मतिलबु हिकिड़ो वे चूज़ करणु घुरिजे त असां हेतिरी महिनतूं कयूं आहिनि तव्हांखे हर शइ आसानी सां मिली आहे। बिल्कुलु इन में को शक न आहे त अॼुकल्ह जेको एक्टर थिए थो चाहे उहो सिंगिंग जी तरफ़ वञे या एक्टिंग जी तरफ़ वञे त उनजे लाइ को मुश्किल आहे ई बिल्कुलु असांखे बाबा ज़ेर ज़बर पेश हर ॻाल्हि असांखे ॿुधाई वेंदी हुई ऐं भले असां उहो 10 दफ़ा कयूं जेसिताईं सही न थींदो हुयो तेसीं न। हाणे तव्हां ॾिसो त ड्रामनि जो उहो मयार बिल्कुलु न रहियो आहे ऐं बार बार असीं चवंदा आहियूं सभु चवंदा आहियूं त ख़ासि तौर ते असां सां गॾु जेके आर्टिस्ट चवंदा आहिनि ज़ाहिर आहे जेको माउ जे पेट मां को सिखी न ईंदो आहे जेको नओं ईंदो आहे असांखे ख़ुशी थींदी आहे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे ऐं उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं पर जेॾीमहिल चवंदा आहियूं कुझु का ॻाल्हि चवंदा आहियूं हू माइंड करे वेंदा आहिनि। बिल्कुलु ऐं इहो इलाही फ़र्क़ु मां बि ॾिठो आहे ऐं असां अगरि कोई आर्टिस्ट आहे ऐं असां हुनखे ईज़ी करण जे लाइ काफ़ी नर्वस बि हूंदा आहिनि त असां हुननि खे ईज़ी करण जे लाइ काफ़ी ॻाल्हाईंदा आहियूं ऐं अगरि किथे उनखां को ग़लति कैरेक्टर जेको आहे उन्हनि सां न थींदो आहे ग़लति वे में थींदो आहे त असां उन्हनि खे सही वे बि ॾींदा आहियूं सही जुमिलो जेको आहे कंहिं तरीक़े सां अदायगी हूंदी आहे असां उहे घणो गाइड कंदा आहियूं। पर ऑनेस्टली तव्हांखे थोरो इंटरप्ट कयां ऑनेस्टली तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी जेका हिकिड़ी आदत आहे पंहिंजे कैरेक्टर जे बारे में आउं कोशिशि कंदो आहियां त जेको मूंखे रोल मिले उनखे ॾुखियो सम्झी कयां ॾुखियो इन सेंस में कयां त सम्झी कयां त जीअं आउं उन ते वधीक महिनत कयां उन रोल ते वधीक महिनत कयां त जीअं जो असांजो ॾिसंदड़ आहे उहो इहो चए त यार हिन माण्हू किथे न किथे थोरी घणी का चेंज ॾिनी आहे पोइ उहा ड्रेसिंग जे हवाले सां हुजे गेटअप जे हवाले सां हुजे बिल्कुलु परफॉर्मेंस जे हवाले सां हुजे उहा चेंज जेका उन जे करे कोशिशि इहा कंदा आहियूं मतिलबु ॾुखियो आसान असुल न सम्झो हीउ कमु ॾाढो ॾुखियो आहे अदा मुहर्रम जो जेको कमु आहे उहो तमामु ॾुखियो आहे असांजो कमु ॾाढो असांखां न थींदो। तव्हां यकीन कयो बेहद ॾुखियो आहे। हिकु ॾींहुं मां अदा मुहर्रम खे हमेशह तंग कंदी रहंदी हुयमि ऐं अदा मूंखे हे सॉन्ग ॿुधायो अदा हे सॉन्ग जॾहिं ऑफ स्क्रीन असां वेठासीं जॾहिं उन्हनि
पेपर आयो ऐं जेका उन्हनि जा म्यूज़िक ते बि उन्हनि जा मतिलबु हथ हलनि पिया ऐं प्लस में जॾहिं उहो सिंगिंग उन्हनि कई त मां सीरियस में मां इलाही हैरान थी फर्स्ट टाइम जॾहिं मां उन्हनि खे ॾिठो त मां अदा खे ॾिसंदी पई रहां ऐं उहा शइ मूंखे उन्हनि जी एॾी वणी आहे उन्हनि जो जेको टैलेंट अलाह पाक हिननि खे ॾिनो आहे हमेशह भले सिंगर बि ईंदा रहिया त पर मुंहिंजे अदा सां फरमाइश हमेशह रही था त तव्हां बि थोरो ॿ लफ़्ज़ सही पर तव्हां बि ॿुधायो सो अदा त मां तव्हांखे केतिरो तंग कयो आहे तव्हां ॿुधाए सघो था छो जो ईअं सम्झो हीअ मुंहिंजी फैमिली आहे तव्हां हिननि खे शिकायत ॾेई था सघो फैमिली बिल्कुलु असां सभई हिकु ॿिए जी तव्हां family आहियूं। तव्हां बि असांजी फैमिली आहे पर हीअं एक्टिंग में गॾु कमु कयूं था ऐं जेके बि दोस्त इन फील्ड में आहिनि किथे न किथे के न के मोड़ ते गॾिजूं था के मौक़े ते के ख़ुशी मौक़े ते कोई कॾहिं ईद जो मौक़ो आहे या कल्चरल को प्रोग्राम थिए थो बाक़ी कमु हमेशह ॾुखियो हूंदो आहे ऐं जीअं डायरी साहिबु हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त मां हर कैरेक्टर खे ॾुखियो सम्झंदो आहियां इहो मां सम्झां थो त पाण खे अञा खां परे रखिणो आहे बिल्कुलु हक़ीक़त आहे छाजे करे जो अञा जेका आहिनि उहा अलाह खे पसंदि कान्हे का बिल्कुलु ऐं अञा में हमेशह कंधु हेठि किरंदो आहे बेशक ऐं ईअं ई आहे मां बि हमेशह पाण खे इहो ई रखियो आहे फर्स्ट टाइम सम्झंदो त भई मुंहिंजी ज़िंदगी फर्स्ट आहे को बि गानो अरेंज कंदा हाणे हिन जो माशाल्लाह हिकिड़ो गानो वॾो जेको सुपर हिट रहियो बशीर सोलंकी जो दिलबर ख़ुदा जे वास्ते जी ऐं उहे त हिन टाइम ताईं बि जेको आहे जी, जी। असां पाण चवंदा आहियूं त रिपीट हर ॿुधूं असां उहो बि जॾहिं मां ॿुधायो जॾहिं ठहणु पिया जेके बि गाना ठहणु पिया हिते जेका बि परफॉर्मेंस ईअं भई फर्स्ट टाइम आहे ऐं फर्स्ट टाइम चवंदा आहिनि त फर्स्ट इम्प्रेशन इज़ द लास्ट इम्प्रेशन सो इन पंहिंजे कम खे माण्हू ईअं करण जी कोशिशि करे ऐं इश्क कयो पंहिंजे कम सां इश्क बिल्कुलु इश्क हूंदो त कमु मुहबत कयो उन सां उन सोचियो उन जे बारे में त हिनखे छा कयूं सही ॻाल्हि आहे बशीर साहब मां तव्हां खां पुछणु चाहींदमि जीअं त जीअं हाणे नया सिंगर्स बि आया आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा छोकिरा आहिनि जेके बिल्कुलु यंग एज में अची करे उन्हनि सिंगिंग स्टार्ट कई आहे त तव्हांखे छा डिफरेंट पहिरियों जी सिंगिंग में हाणे जी सिंगिंग में डिफरेंस जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि या उन्हनि खे अहिड़ो छा करणु घुरिजे जो हिननि खे पहिरियों सिंगिंग जे लाइ छा सिखणु घुरिजे या अगरि उन्हनि में उहो टैलेंट आहे त उन्हनि खे किथे यूटिलाइज़ करणु घुरिजे तव्हांजो सवाल खे मां सोलो कयां तव्हां सवाल तमामु डिघो थी वियो मतिलबु इहे शइ आहे जेको त मूं मतिलबु सम्झो आहे नवां आर्टिस्ट अचनि था नवां सिंगर अचनि था जेके इलाही नंढी एज जा बि आहिनि काफ़ी छोकिरा जेके इलाही नंढी एज में अची करे उन्हनि सिंगिंग बि कई आहे त उन्हनि खे इहा ख़बर न पवंदी आहे कुझु माण्हू जी ज़फ़र भाई सो उन्हनि खे इहा ख़बर न पवंदी आहे इन कंटिन्यू कंदासीं हिन सवाल खे पर मां सवाल कंप्लीट थी करणु चाहियां त असांखे रॉक लाइक जीअं एडवांस आहे रॉक आहे मां तव्हांजो सवाल सम्झी चुको आहियां हा रॉक हुजे या क्लासिकल हुजे सिखण सां इहे सभु शयूं रॉक सिंगिंग बि सवली कोन्हे का उनखे प्रॉपर सिखणो पवंदो आहे वॉइस हूंदो आहे न हाणे जीअं तव्हांजो आवाज़ु आहे त तव्हांजो अगरि मां ॿुधणु चाहींदसि मतिलबु मां जीअं इहे दिलबर ख़ुदा जे वास्ते इन टाइप जा जीअं तव्हां अलाह ॿुधायो त मतिलबु असां पंहिंजो पाण अंदरां ई दिली तौरु तव्हांजी तरफ़ अट्रैक्ट थी वियासीं जीअं अदा मोहरम जो जेतिरा बि सॉन्ग्स आहिनि अगरि मां उन्हनि जो ॿुधंदी आहियां त मां मतिलबु हर शइ मां हटी करे उन्हनि जी तरफ़ अट्रैक्ट थी वेंदी छो जो मां सिंगर न आहियां इहो असल में तव्हां म्यूज़िक लवर आहियो तव्हांजे वजूद में म्यूज़िक आहे तव्हांजे ज़हन में ऐं तव्हां हिन शइ खे सम्झो था त जेको बि आर्टिस्ट जेको हिकिड़ो आवाज़ जी ॻाल्हि आहे गॉड गिफ्टेड हूंदो आहे आवाज़ ऐं हिकिड़ा आवाज़ हूंदा आहिनि जिन खे संवारणो पवंदो आहे आवाज़ जी ॻाल्हि हली रही आहे मां तव्हांजे हिते सवाल बि कटियां हिन सवाल खे बाद में असां कंटिन्यू बि कंदासीं सो मां चाहियां थी त तव्हां असांखे हिकिड़ो सॉन्ग ॿुधायो जेको असां सभिनी जो फेवरेट आहे जंहिंजे लाइ जेको बि असां वेट कयो आहे सो व्यूअर ही सरप्राइज़ हुयो तव्हांजे लाइ ऐं हाणे तव्हांजे साम्हूं असां पेश था कयूं दिलबर खुदा जे वास्ते मूंखे जुदा
कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर दिलबर खुदा जे वास्ते मुखे जुदा न कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर कायनात थी रुसे तू तो रुसी रुसी तू तो रुसी लगे तो कायनात थी रुसे हर ॾींहुं तो रुसे मुख हर रात थी रुसे ॿियनि जे चए लॻी फिरी ॿियनि जे चए लॻी फिरी ॿियनि जे चए लॻी फिरी अहिड़ी ख़ता न कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर मुखे फना न कर तो के हथ जोड़े थो चवा जानी जिया जो तो सिवा जानी जिया जो तो सिवा जानी जिया जो तो सिवा हेड़ी दुआ न कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर तरस घड़ी होश संभालिया ये बन न फिरी ये बन न फिरी तरस घड़ी होश संभालिया मोहब्बत सा मेड़िया जेका नाज़न सा पियो पालिया ईअं तूं अमान मूं मथां ईअं तूं अमान मूं मथां ईअं तूं अमान मूं मथां सितम रवा न कर
जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर, जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर, जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर। जबरदस्त, थैंक यू सो मच, वाह। थैंक काने गुम थी वियासीं। बिल्कुल वापस अची शायरी वरी छा अंदाज़। जी बिल्कुल आप ही ऐं इन जे लाइ मां वापसि अची इलाही लफ़्ज़ आहिनि मुंहिंजे दिलि में जेके मां ॻाल्हाइणु चाहियां थी, पर हिकु ब्रेक विच में अची वई आहे, सो इहे बि लाज़मी आहे। सो वी ब्रेक ते हलूं था, सो खेड़ा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक व्यूअर्स, असां वापसि अची वियासीं मज़ेदार कचहरीअ में सलाम सिंध इन प्रोग्राम में, जंहिंमें तव्हांखे इंतज़ारु आहे अञा वधीक असां सभिनी जूं मस्तियूं, असां सभिनी जी ॻाल्हियूं ऐं असां सभिनी जा एक्सपीरियंस जेतिरा बि असांजा गुज़रिया आहिनि, ऐं वधीक हिन जेको ड्रामो आहे, हिन ड्रामे जे हवाले सां सोप सीरियल आहे, इन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं सिंध ॼाई। सो उन हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं, प्लस में असां सां गॾु जेतिरा सीनियर आर्टिस्ट मौजूदु आहिनि उन्हनि जी असां महिनतुनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, त उन्हनि खे केतिरा साल लॻा ऐं उन्हनि केतिरी महिनत कई, कॾहिं ॾुखियाई आई ऐं कॾहिं अहिड़ी तकलीफ़ बि अची वेंदी आहे आपी जो असां कॾहिं बि मतिलबु असां बिल्कुलु हथु खणी छॾींदा बसि हाणे ना ई करिणो, हाणे न कंदासीं, त कॾहिं तव्हां सां ईअं थियो त तव्हां बिल्कुलु थकिजी पिया या डिसहार्ट थी विया हुजो, त मतिलबु तव्हांखे जेको तव्हांजो कैरेक्टर आहे उनखे एप्रिशिएट न कयो वियो हुजे या तव्हांजे कम खे वधीक साराहियो न वियो हुजे, त उन टाइम इंसान जी दिलि टुटी वेंदी आहे, चवंदो आहे यार मतिलबु एतिरी महिनत खां पोइ बि ऐं हिननि माण्हुनि खे सुठो रिस्पॉन्स न ॾिनो आहे, त कॾहिं ईअं फील थियो आहे? न शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मूंसां त ईअं थियो आहे त मां जेको बि कैरेक्टर कयो आहे त उन मां कॾहिं बि मां नाउमीद न थी आहियां, छो जो साॻी रसूल बख़्श साहिब वारी ॻाल्हि त हर कैरेक्टर खे मुश्किल सम्झी ऐं चवंदा आहियूं त इनखे ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे, इनखे निभायूं, सुठो कयूं, अञा सुठो कयूं, त शुक्र अल्हम्दुलिल्लाह उन में न। बाक़ी कॾहिं कॾहिं थींदो आहे असीं आउटडोर वेंदा आहियूं त कुझु कैरेक्टर अहिड़ा असांजे साम्हूं ईंदा आहिनि जेके उहो रिस्पॉन्स असांखे न ॾींदा आहिनि। ज़ाहिर मां सैरिश सां ॻाल्हायां थी, सैरिश मूंखे सही जवाबु न ॾींदी त ज़ाहिर मां बि छा, मां बि डल थी वेंदुसि, पोइ इहो कॾहिं कॾहिं ॾुख थींदो आहे, पोइ कॾहिं चवंदी आहियां त बसि हाणे इन जे करे मुंहिंजो कैरेक्टर सॼो डल थो थिए, त पोइ न। ख़ासि तौर ते जेके असांजा नवां ईंदा आहिनि बिल्कुलु, ऐं उन्हनि जी ॿोली बि जेकॾहिं उहा न आहे, असांजी प्योर सिंधी ॿोली न आहे, उन में वॾो फ़र्क़ु पए थो, ऐं वरी उनखे अॻिलो माण्हू जेकॾहिं चए हा हा ओके 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 सही आहे, त पोइ उन ते ॾुख थींदो आहे त असां एॾो सही था ॻाल्हायूं, अॻिलो बिल्कुलु सही नथो ॻाल्हाए, त उन ते उन सां कंप्रोमाइज़ न कजे, पोइ तॾहिं सोचींदा आहियूं त बसि यार वेही रहूं त सुठा। पर जेका मोहबत, जेको प्यार आहे, ऐं हिकिड़ी अहिड़ो आहे चूस आहे जेके मां चवंदी आहियां त नथा छॾे सघूं, नथा छॾे सघूं। हफ़्तो आउं चवां थी 2 ॾींहं सिर्फ़ु घर में वेहूं था न, पोइ 3 ॾींहं सोचींदा आहियूं यार कोई रिकॉर्डिंग न आहे जिते वञूं ऐं जल्दी वञूं, छो जो हिकिड़ी मेल मुलाक़ात बि आहे। ऐं असुल फैमिली असांजी अगरि कोई ॾींहुं छुटीअ जो हूंदो हुयो या हाणे बि ईअं फील थींदो आहे जॾहिं छुटी हूंदी आहे त चवंदा आहियूं यार मतिलबु इहो छो असांजो वीकेंड स्टार्ट थियो, छो असां मतिलबु हिकु ॾींहुं बि घर में वेठा आहियूं, असांजी फैमिली हीअ आहे, असांजी हिकु फैमिली आहे बिल्कुलु। ऐं पंहिंजा यकीन कयो पंहिंजी फैमिली वारा असांखे अंजान ई सम्झंदा आहिनि, एतिरो रिस्पॉन्स न ॾींदा आहिनि, ऐं हू त असांखे जेकॾहिं वेंदा आहियूं त ईअं सम्झंदा आहिनि त को वॾे मज़े सां हूंदा, अलाए केतिरो घुमंदा हूंदा, छा खाईंदा हूंदा, केतिरियूं उन्हनि जूं कचहरियूं थींदियूं हूंदियूं, ईअं न आहे। असांखे जेके तकलीफ़ूं अचनि थियूं, ज़ाहिर आहे घर छॾणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, घर खां ॿाहिरि निकिरूं था त केॾा मसइला आहिनि, ख़ासि करे असां औरतुनि लाइ त वधीक मसइला आहिनि, बिल्कुलु मर्दनि लाइ बि आहिनि, ज़ाहिर हू बि पंहिंजा घर छॾे था वञनि, हर आर्टिस्ट लाइ मसइलो आहे। असां वटि सर्वाइव करणु असांजी हिन फील्ड में तमामु ॾाढो ॾुखियो बि आहे, जेका ॻाल्हि बी ऑनेस्ट माण्हू ॻाल्हि चवां थी त सभिनी खां ॾुखियो कमु हीअ अथव। हा, माण्हू त चवंदा आहिनि जॉब ते माण्हू वञे थो, सुबुह जो 9 बजे वञे थो, शाम जो 5 बजे वापसि पंहिंजे घर, ही त न ॾींहुं आहे न राति आहे, ऐं जेको ॾिसण वारो
तव्हां छा कयो बसि एतिरो तुंहिंजो कैरेक्टर एतिरो ई हुयो। अधु कलाक में ॾिसी करे जॾहिं ड्रामो ख़तमु थियो पर उन में असांखे 5-5, 8-8 ॾींहं ऐं कॾहिं कॾहिं आप ईअं थींदो हुयो जो माण्हू 12 कलाक असां हिते रिकॉर्डिंग 12 कलाक थी पर असांजी 24 कलाक बग़ैर निंड कए असां हिते रिकॉर्डिंग्स कयूं आहिनि। 2-2 ॾींहं 2-2 रातियूं बि असां जाॻिया हाणे आहियूं। अहिड़े सीअ में केॾो सीउ आहे, ॿाहिरि केॾो सीउ हूंदो, सुबुह जो 6 बजे ख़ालिद शाह ईंदो, उथो 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 उथो, अड़े बाबा तूं चांहि त पहिरीं ॾे, चांहि मिली वेंदव, हलो सेट ते। त माशाल्लाह कमु कयूं ये कम जी सिंसियरिटी आहे, इनखे असां ईअं चवंदासीं भई कम जी सिंसियरिटी आहे। बिल्कुलु। ज़ाहिर आहे माण्हू कम लाइ वियो त कम ई थींदो। अकरम साहब तव्हां खां मां इहो सवालु कंदमि, ईअं न ई सवाल खे असां कंटिन्यू कंदासीं त जेके हाणे पहिरियों जी एक्टिंग में या पहिरियों जे स्क्रिप्ट पढ़ण में फ़र्क़ु हूंदो हुयो ऐं हाणे में फ़र्क़ु आहे त उहे अहिड़ा कहिड़ा फ़र्क़ु अची विया आहिनि असां सभिनी जे विच में बि ऐं स्क्रिप्ट जे विच में बि जंहिंमें असां उहो परफॉर्मेंस बि नथा ॾेई सघूं। ॾिसो Like मां मैडम पंहिंजी नासिरीन बि तव्हांखे ॻाल्हि जेका ॻाल्हि कई त जेके नई टही जा जेके बि अदाकार अचनि था नवां अॼुकल्ह वरी असांजा जेके ॿिया जेके चैनल असां नवां खुलिया आहिनि, हिकिड़ी कैमरा असां पहिरियों 3 कैमराउनि ते कमु कंदा हुआसीं PTV ते जेको ऐं 5-8 ॾींहं पहिरियों स्क्रिप्ट यादि बि कंदा हुआसीं, रिहर्सल बि थींदी। हाणे उहो चकर न आहे, हाणे बसि बाबा सुभाणे अची तुंहिंजी रिकॉर्डिंग आहे, सेट ते अची जेको आहे स्क्रिप्ट ॿुधाइनि था, पोइ वरी हाणे जेको आहे बसि कैमरा साम्हूं हे जुमिला चओ, हे जुमिला कट टू कट, सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे, ख़बर नथी पए त ज़ाल कहिड़ी आहे, धीउ कहिड़ी आहे, हुन कहिड़ा जुमिला करेक्टर पहिरियों पढ़ंदा हुआसीं कंदा हुआसीं। हाणे जेके वरी ॿिया नई टही जा जेके छोकिरा अचनि था उन्हनि खे का ख़बर कोन्हे का, बसि सोचनि था बसि जल्दी जल्दी हीरो थी वञूं ऐं जेको आहे स्क्रीन ते अचूं ईअं। ऐं पोइ हाणे तव्हांखे ख़बर आहे जेके अचनि था उहे बि कुझु छोकिरा सुठा बि आया आहिनि जेके नापा मां पढ़ी आया आहिनि ऐं असांजे नज़र में उहे सुठा छोकिरा बि ऐं कमु बि सुठो कयो अथनि। ताज़ो मूं ॿुधो त जेको आहे सो नादिर असांजो सुठो हिकिड़ो आर्टिस्ट आहे, हा उनजे लाइ जेको आहे सो मूंखे ॿुधण में आयो आहे त हिकिड़ो सुठो हुनखे अवॉर्ड मिलण वारो आहे। बहरहाल असांखे ख़ुशी आहे, बहितरीनु असां सां गॾु कमु कयोसीं। हाणे हिकिड़ो असांखे सीरियल कयोसीं, सोप सीरियल, हुन में बि गॾु असां सां तक़रीबन 20 रातियूं असां गॾु हुआसीं, 20 रातियूं आउटडोर। तव्हां ॿुधायो घर छॾणु 20 रातियूं केॾो ॾुखियो हूंदो आहे, पर जीअं लोकेशन ते आयासीं उहा लोकेशन बि सुठी असांखे मिली, इन करे असांजा ॾींहं सुठा गुज़रिया। तव्हां यकीन कयो ॾाढो घर छॾणु, तव्हां वारी ॻाल्हि जेका न ॿाहिरि खणी केॾा बि सुख हुजनि पर घर आहे, इन में कोई शक न आहे त घर में 100 सुखनि, ॿाहिरि तकलीफ़ बि हूंदी आहे। ऐं माण्हुनि खे तकलीफ़ जी ख़बर न आहे त हे त उहो जॾहिं टीवी ते ॾिसंदा न असांखे बाबा हे वॾा ठठनि में हूंदा, असां वटि शूटिंग के आम माण्हू ईअं सम्झंदा आउटिंग सम्झंदा आहिनि, असां आउटिंग ते था वञूं। इलाही बशीर साहिब इलाही तकलीफ़ ईंदी आहे। तव्हां यकीन कयो जीअं मां तव्हांखे हाणे ॿुधायो त असांजो हारी जो कैरेक्टर आहे उन में जॾहिं सुबुह जो तयारु थी करे जॾहिं निकिरंदासीं न ॿनियुनि में पोइ गप वरी रोल अगरि कंहिंजा सीन करणा आहे त जल्दी 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 मतिलबु उन्हनि जो कोई फेवरेट माण्हू हूंदो, कोई फेवरेट कैरेक्टर उन्हनि जो हूंदो, आर्टिस्ट हूंदो, त जल्दी जल्दी उन्हनि जा सीन कंदा। ऐं ॿियो जेको सुबुह खां वठी करे शाम थी वेंदी आहे वेठो रहंदो आहे त बसि हाणे मुंहिंजो टाइम ईंदो। त इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे। उन्हनि जो वरी सब्र बेहदि, उन्हनि जो जेको उन्हनि जो सब्र हूंदो आहे न, सुबुह खां ऐं सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे ॾिसी ॾिसी ॾिसी, हा हाणे हिन जो सीन आहे हाणे, ऐं उन्हनि जो हिकिड़ो सीन हूंदो ऐं पोइ बि उहो खणी सिर्फ़ु इंतज़ार में वेठो हूंदो त बसि हाणे मुंहिंजो टाइम आयो। त इहो बि हिकु तकलीफ़ वारो आहे। अच्छा आपा, असां जेको आहे हिन सोप सीरियल लाइ बि ॻाल्हायूं पिया ऐं पूरे मतिलबु आर्टिस्टनि जे लाइ या जेके जेके नयूं शयूं आहिनि उन्हनि जे लाइ बि ॻाल्हायूं पिया। थोरो हाणे हलिया था वञूं बिल्कुलु पोइ ते न। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हांखे पंहिंजो सभिनी खां पहिरियों सीरियल या प्ले या सोप सीरियल या सीरियल हुजे तव्हांखे यादि आहे जेको तव्हां पहिरियों कयो हुजो? जी हा, पहिरियों मुंहिंजो PTV, PTV ई मुंहिंजो आहे, घड़ी मां बजे शाल। अच्छा, हा, उन खां अॻु में जेको उहो त हिकिड़ो ई माना डायलॉग या सीन चइजे, तस्वीरुनि जी हिकिड़ी हूंदी आहे, उहो नुमाइश उन में मुंहिंजो हुयो। बहरहाल मुंहिंजो जेको पंहिंजो मां चवां थी जंहिंमें मूं कैरेक्टर कयो घड़ी मां भॼे शाल। अच्छा, ऐं उन खां सवाइ माशाल्लाह असांजो जेको हिन प्रोग्राम जो डायरेक्टर साहब आहे ज़फ़र हेतिरो हुयो,
आहा ज़फर भाई नंढड़ो माशाल्लाह ज़फर अञा बि रोडो जेके चवंदा इहो वॾो अञा नथो बि थिए। नंढड़ो ई आहे, इहो अञा बि वॾो वॾो नथो नथो थिए। साल सीरियल रोडे जो करेक्टर हा माशाल्लाह वो तुंहिंजो यादि आहे मूंसां गॾु हुन इहो कलम अच्छा नंबर शायदि कलम कुझु, नंबर हा। यस यस माशाल्लाह उन ॿुधाए पियो में कलम नंबर कलम नंबर मूंखे यादि आहे ऐं उन में मुंहिंजो पुटु थियो हुयो त माशाल्लाह उहा सीरियल जॾहिं मां ॾिसंदी आहियां उन पप्पूअ खे त चवंदी आहियां पप्पू मुंहिंजो अञा वॾो न थींदो वॾो थींदो ई न। अञा आदतूं बि उहे ई अथसि बिल्कुलु हाणे जेको आहे ज़फर भाई जो नालो चेंज पप्पू भाई सो ज़फर भाई हाणे करे हाणे पप्पू भाई माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह ज़िंदगी ॾे न बहरहाल तॾहिं खां वठी असांजो हिकिड़ो साथ आहे हिकिड़ा फैमिली मेंबर आहियूं ऐं जॾहिं बि हिक ॿिए सां मिलंदा आहियूं त माशाल्लाह उहे ई यादियूं ईंदियूं आहिनि ऐं मूंखे ॿुधाए थो चए मां 84 खां एक्टर आहे 84 खां मां चयो तव्हां एॾा वॾा आहियो पंहिंजो पाण खे वठो ज़ाहिर करी चरिया चऊं था अञा अच्छा जेको नंढड़ो हुयसि उन खां वठी अञा ताईं नंढड़ो आहे मतिलबु एज न ॿुधाए बाक़ी हा 84 खां इहो मूंखे थो चए त माना तूं सम्झी वञ माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह सी अञा वॾी ज़िंदगी इन्हनि खे ॾींदो आमीन, ऐं आमीन, इहे आहिनि त बिल्कुलु माना बिल्कुलु अॼु ऐं ॾिसो अॼु कम पिया कयूं बिल्कुलु ऐं मतिलबु इहा शइ आहे न जीअं हाणे ॾिसो ज़फर भाई आहे ज़फर भाई बि असां सां कनेक्ट ई आहे अगरि असां सां ऐं वरी जॾहिं ज़फर खे ॾिसंदा आहियूं त हिननि जो बाबा ॾाढो यादि ईंदो आहे मुश्ताक जिसकानी साहब ग्रेट माण्हू उहो अनवर सोलंगी माना इहे जेकी बि असांजा प्यारा प्यारा हुआ असांखां ॾाढो परे हलिया लाशारी विया साहब नूरमुल्ला लाशारी साहब तव्हां कहिड़े लाशारी आर्टिस्ट जो साहब। ज़िक्र न कंहिंजो कंदव महमूद सिद्दीकी जो यारमुन शाह ॾिसो हींअर माशाल्लाह आहे ऐं शफ़ी साहब ॾिसो यूसुफ अली ॾिसो अच्छा गुलाब कल्ह चांडो मूंखे साहब ज़फर से- भाई थो चए मां सभिनीनि सां गॾु कमु कयो आहे जिन जा नाला हिननि खे सभिनी सां गॾु बिल्कुलु ज़फर बादशाह। कमु कयो आहे बिल्कुलु ज़फर गॾु कमु कयो आहे बिल्कुलु ज़फर हिन में भाई सुठो तो कमु आहे। ज़फर भाई इन्हनि जो हिते फैमिली माशाल्लाह पूरी फैमिली जेका आहे ऐं ज़फर भाई जी नंढड़ी जो हिकिड़ो गानो आयो हुयो तक़रीबन 2 साल पहिरियों एतिरो नंढो आपा अच्छा त हुनजी परफॉर्मेंस हुई पीउ ते वियो हा हा छा त हिकिड़ो हुनजी ख़ानदानी आहे न? performance हुई ख़ानदानी। ऐं जॾहिं मां हुननि जो इहो सॉन्ग ॾिठो अरे छोकिरो ख़ानदानी आहे इहा बि ॾात आहे अला पाक खे जीअं त तव्हां करेक्टरनि जे हवाले सां तव्हां बिल्कुलु, ॿुधायो बिल्कुलु, त बिल्कुलु, बेहद बिल्कुलु। मुश्किल हूंदो आहे मुश्किल करे ज़फर खे समुझबो आहे हिकिड़ो बेनिफिट त- इहो मिलियो सॉरी तव्हांजी जी, जी, न, न, ॻाल्हि please। ज़फर खे बेनिफिट इहो मिलियो वालिद साहब जो हा हुन सां गॾु ई गॾु हूंदो त गॾु हलंदो त हर माण्हू सुञाणंदा ही कंहिंजो पुटु आहे त मुश्ताक जिसकानी मुश्ताक साहब जो पुटु आहे। त हिन खे सिखण जो जेको मौक़ो मिलियो उहो तमामु घणो मिलियो ॾिसंदो रहियो कीअं थो कमु थिए सभु बिल्कुलु, ऐं काफ़ी senior artist हुननि सां ऐं मिलिया। माशाल्लाह अॼु ताईं जेको बि कमु कयो आहे ज़फर उहो ॾाढो सुठो कयो तमामु सही तमामु सुठो कमु कयो माशाल्लाह ये पंहिंजी ज़बरदस्त महिनत बि सुठो शामिल इंसान आहे हा बिल्कुलु बिल्कुलु महिनत इलाही कई आहे। नाज़ुक सच ॻाल्हाइण वारो। सेंसिटिव दिलि जो मालिक आहे जल्दी में रोई बि पवंदो आहे ऐं मां ज़फर भाई बसि कर न रोइणो न आहे हाणे त खिलणो आहे वरी उन ई लम्हे में वरी खिलंदो सो मूंखे इन्हनि जी जेका नेचर आहे उहो मूंखे पर्सनली ॾाढी पसंदि आहे हिकु ॾाढो सेंसिटिव पर्सन आहे हुनखे मतिलबु नंढी शइ बि चुभी वेंदी ऐं नंढी खां नंढी शइ हुनखे बेहद ख़ुशी ॾेई वेंदी आहे सो करेक्टरनि जे हवाले सां बि ॻाल्हायूं पिया त मां बि मां इहो बि ॿुधायां त जीअं तव्हां सभिनी इन मां सिखंदमि बि इन मुंहिंजे सवाल मां अॻु में मां ॿुधाए छॾियां हा मुंहिंजो इहो सवालु आहे जीअं तव्हां सभिनी इहो चयो त असां पहिरियों जेको आहे रिहर्सल बि कंदा हुआसीं 8 ॾींहं पहिरियों रिहर्सल असांजी हलंदी हुई असांखे हिकु हिकु करेक्टर जो असांखे स्क्रिप्ट ॾिनो वेंदो हुयो बिल्कुलु ऐं असां PTV ते वञी करे अलॻि सां ई असां पहिरियों रिहर्सल कंदा हुआसीं ऐं हाणे अनफॉर्चुनेटली मां इहो चवंदसि त मां उन दौर में आयसि जंहिंमें असांखे सीन ॿुधायो वेंदो ऐं असांखे परफॉर्मेंस ॾियणी हूंदी त मतिलबु असांखे ख़बर न हूंदी त असांखे करिणो छा आहे पर तव्हां चयो कोई बि करेक्टर हुजे तव्हांखे चवणो आहे मुश्किल आहे पर मूंसां हिकु अलॻि हिकु शइ थी उहा इहा थी आहे पई जो मूंखे मां सिर्फ़ु चवंदी मान ठीकु आहे तव्हां मूंखे स्क्रिप्ट न ॾियो तव्हां मूंखे डायलॉग न ॿुधायो सिर्फ़ु तव्हां मूंखे मुंहिंजी करेक्टर जे लाइ ॿुधायो त मुंहिंजो आख़िर करेक्टर कहिड़ो आहे ठीकु आहे करेक्टर तव्हां ॿुधायो ऐं तव्हां यकीन कयो मां उन करेक्टर में उन टाइम ताईं इन्वॉल्व हूंदी हुअसि जेसि ताईं उहो ड्रामो ख़तमु नथो थिए सही बहितरीनु ॻाल्हि आहे बहितरीनु ॻाल्हि बहितरीनु ऐं कामयाबी आई आहे ख़तमु थियण खां पोइ बि उन जा कुझु शयूं मुंहिंजे अंदरि में रहिजी वेंदियूं हुयूं मां हाणे हिनखे मां कीअं कढां कीअं ख़तमु कयां सो काफ़ी शयूं आहिनि जेके असांखे महिनत करणी आहे ऐं काफ़ी शयूं आहिनि जेके असांखे अल्फाज़नि ते लाइक मां हाणे शौक़ु बि आहे हा तव्हां जेके पंहिंजो इहो जीअं ॿुधायो सैरिश त मां बिल्कुलु ख़ाली पुछंदी हुयसि ऐं हुन में इन्वॉल्व थी वेंदी हुअसि इहो हिकिड़ो तव्हांखे शौक़ु इहा सुठी ॻाल्हि वरी आउं सारी तव्हांजी ॻाल्हि कटियां थो त इन्वॉल्वमेंट जेका आहे न इन्वॉल्वमेंट जीअं तव्हां सवेर ज़िक्र कयो त
को आर्टिस्ट साम्हूं आहे उहो रिस्पॉन्स एतिरो सुठो नथो ॾिए तव्हांखे त तव्हांखे तकलीफ़ थी माना ॾुख थो थिए त यार मूंखे हिन रिस्पॉन्स न ॾिनो इन जे करे मुंहिंजो कैरेक्टर डाउन थो थिए। ऐं बि इहो ई चवंदो आहियां त जॾहिं महिल तव्हां बीहो था न कम ते त ॿिन्ही आर्टिस्टनि जी इन्वॉल्वमेंट जेका उहा तमामु ज़रूरी आहे। पहिरीं जेको ॾिसूं तव्हांखे पहिरीं ॻाल्हि ॿुधाई त असां पहिरीं 8 ॾींहं रिहर्सल कंदासीं, ॿिए जा बि जुमिला यादि कंदा हुआसीं, ॾिसो न पंहिंजा त कंदा ई कंदा हुआसीं, ॿियो छा थो चए हुनजो कथ छॾींदो वरी असांखे चवणो आहे हुनजा जुमिला बि यादि कंदा स्क्रिप्ट पढ़ंदा हुआसीं न। हाँ बिल्कुलु आप ही अकरम साहब मां तव्हांजी ॻाल्हि हिन करे थोरी कटियां थी छो जो असांजे इन ॻाल्हाइण सां उन्हनि आर्टिस्टनि ते या जिन माण्हुनि खे शौक़ु आहे एक्टिंग करण जो त असां वटां उन्हनि ॾे हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो मैसेज बि वेंदो। सो मैसेज वञण खां पहिरीं मां इहो चवंदमि त असां वटि एतिरी बेहतरीन शख्सियत मौजूदु आहे, एतिरे प्यारे आवाज़ जी मालिक आहे, सो मां इहो चवंदसि त तव्हां असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम बि ॿुधाईंदा हलो। ज़रूरु ज़रूरु बिल्कुलु। छा चवंदा आहिनि वरी ॿीहर वरी ॿीहर मुंहिंजो दोस्त आहे तालिब कमरानी, तव्हां शायदि छिन्नी जो आहे अखियुनि खां नाबीना आहे उहो, ऐं उनखे तमामु सुठनि आर्टिस्टनि बि ॻायो, मंज़ूर सखीणी साहब ॻायो आहे, ॿिनि बि खोड़ सारनि, उनजो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे त उहो चाहियां थो त तव्हांजी नज़र मिठे माण्हू सां थी वियो प्यार, अलाहो अखियूं अड़जी वियूं है, अलाहो अखियूं अड़जी वियूं, ॾाढा गमन जा पइजी विया ॿार, हो ॾाढा गमन जा पइजी विया ॿार, अलाहो अखियूं अड़जी वियूं है, अलाहो अखियूं अड़जी वियूं। रोज़ सुहाना ख्वाब ॾिसां थो, रोज़ जियां थो, रोज़ मरां थो, रोज़ सुहाना ख्वाब ॾिसां थो, रोज़ जियां थो, रोज़ मरां थो, थधियूं रातियूं गरम इंतज़ार, थधियूं रातियूं गरम इंतज़ार, अलाहो अखियूं अड़जी वियूं है, अलाहो अखियूं अड़जी वियूं, ॾाढा गमन जा पइजी विया ॿार, हो ॾाढा गमन जा पइजी विया ॿार, अलाहो अखियूं अड़जी वियूं है, अलाहो अखियूं अड़जी वियूं। मुस्तक़बिल रोशन ॾेखारे, ऊंदाहियुनि में वियो आवाड़े, मुस्तक़बिल रोशन ॾेखारे, ऊंदाहियुनि में वियो आवाड़े, लिंग साड़े छॾे थी बहार, लिंग साड़े छॾे थी बहार, अलाहो अखियूं अड़जी वियूं है, अलाहो अखियूं अड़जी वियूं, ॾाढा गमन जा पइजी विया ॿार, अलाहो अखियूं अड़जी वियूं हो, अलाहो अखियूं अड़जी वियूं।
खे फसाए पाण वियो पंहिंजी जान छॾाए कंबराणी तालिब खे फसाए पाण वियो पंहिंजी जान छॾाए करे मूंखे वियो बेकरार ओ करे मूंखे वियो बेकरार अलाह अखियूं अड़जी वियूं है अलाह अखियूं अड़जी वियूं ॾाढा गमन जा पइजी विया ॿार ओ ॾाढा गमन जा पइजी विया ॿार अलाह अखियूं अड़जी वियूं हो अलाह अखियूं अड़जी वियूं हो अलाह अखियूं अड़जी वियूं अलाह अखियूं अड़जी वियूं ज़बरदस्त ज़बरदस्त ॿार बि पिया पर अखियूं तड़जी बिल्कुल बिल्कुल उनखे असांखे फसाए पाण भॼी वियो बिल्कुल सो असांजी ब्रेक जो टाइम थी चुको आहे ऐं तव्हांखे बि ॾाढो मज़ो ईंदो हूंदो ऐं चवंदा हूंदो सैरिश बार बार ब्रेक छो थी ॾियारे पई सो इहो बि लाज़मी हूंदो आहे काफ़ी अगरि सुठो मैसेज अगरि तव्हां ताईं कोई पहुचे असांजी कंहिं बि ॻाल्हि मां कंहिं बि अल्फाज़ मां त उनखे कैच ज़रूरु कंदा कयो सो इन करे हाणे मां चवंदमि खेॾा न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध जल्दी वापसि अचो मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी व्यूअर वेलकम बैक असां वापसि अची वियासीं मज़ेदार कचेरी हली रही आहे पर तव्हांखे मां हिकु सीक्रेट ॻाल्हि ॿुधायां त असां वटि हिकिड़ो ॿियो बि सिंगर मौजूदु आहे जेको ऑफ स्क्रीन में ब्रेक टाइम में हिकु गानो गुनगुनाए पियो ऐं उन्हनि खे ख़बर ई न हुई त ऑनियर अची करे मां उन्हनि खां फरमाइश करण वारी आहियां सो असां सां गॾु अकरम साहब जन मौजूदु आहिनि उन्हनि में हिकिड़ो ॿियो बि टैलेंट जेको आहे उहो लिकियलु आहे उहो आहे सिंगिंग जो सो मां चवंदमि त असांखे ॿ बोल मिठड़ा ॿ बोल असांखे बि ॿुधाए छॾियो सभु ख़ुशि थी वेंदासीं जी बिल्कुलु सैरिश ॻाल्हि आहे त मिड़ई कॾहिं कॾहिं थोरो थोरो गुनगुनाईंदा आहियूं तव्हांखे मां ॿुधायां ख़ुशी ख़्याल जो गीत आहे थैंक यू ये मलता सता कोयल करे ऊपरे आ परे परे ये मलता सता कोयल करे ऊपरे आ परे आउरा बेल मुरझाए जन था पिया आउरा बेल मुरझाए जन था पिया का सुगंध आहे जंहिंजी न तो बिन सरे ऊपरे आ परे ऊपरे आ परे ज़फ़र भाई तो चयो ईअं घुराईंदो त सदाई परे रहंदो मधु कहिड़ो बि आहे कलालो ॾियो मधु कहिड़ो बि आहे कलालो ॾियो राति घंघोरिया कीअं बिटाणो टरे ऊपरे आ परे ऊपरे आ वाह वाह ज़बरदस्त जॾहिं इन सॉन्ग में अॼु अकरम खां पुछिजो त इहा आहे केरु इहो त हाणे तव्हांखे ख़बर आहे त छॾणो ईअं न आहे ॿाहिरि न त पानी का बुलबुल हिननि जो जेको साथ ॾिनो आहे जेको आहे असांखे बशीर साहिब जन त मां इहो चवंदमि त हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो ॿियो बि सॉन्ग थी वञे छो जो ॾाढो मज़ो पियो अचे अॼु ऐं इलाही मतिलबु सुकून बि महसूस थो थिए मस्ती हा बिल्कुलु अच्छा
कचहरी पोइ कंदासीं अॻु मतिलबु तव्हां सॉन्ग ॿुधंदा मां पुछां न त कंटिन्यू कयो असां जेसि ताईं सेटिंग करे वठूं न भले आराम सां तव्हांजी सेटिंग बि छो जो अदा मोहरम खे त ख़बर आहे हुनजो जादू हीअं हिकु सेकेंड में हली वेंदो आहे हेॾा म्यूज़िक स्टार्ट थी वेंदी आहे अदा मोहरम जी ऐं वाक़ई में अदा मोहरम जे हथ में जादू आहे हिते वेई मां हेॾा जादू मूंखे अदा मोहरम ॾेखारिया आहिनि तव्हांखे ख़बर आहे अदा मोहरम वाक़ई में जादू ॾेखारिया आहिनि जी बिल्कुलु ऐं ॿी ॻाल्हि आहे मां तव्हांजी इहा ॻाल्हि कटियां थी असांजे लास्ट ब्रेक आहे त सो असांजी फरमाइश कुझु वधीक एक्स्ट्रा थी वई आहे सो असां तव्हांखां हिकु न बल्कि ॿ गाना ॿुधंदासीं हा हिकिड़ो वाइंड अप टाइम हा बशीर ॻाए ॾाढो सुठो तो बिल्कुलु ऐं जॾहिं तव्हां ॻाइणु शुरू कयो मां सच में उन जेके अल्फाज़ हुया ऐं जेके तव्हां ॿुधायो ईअं पियो लॻे बिल्कुलु दिलि खां ऐं तव्हांजी जी ज़रूरत बि न आहे अकरम खे त माशाल्लाह तव्हां हा ॾाढो ज़बरदस्त मां त इहो टैलेंट लाइन मटायो टैलेंट आहे जेको मुंहिंजे तव्हां लाइन मटायो न सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि आहे प्यार में जेको आहे सो इहे ॻाईंदा आहियूं मोहबत में जेको आहे सो इहो दिलि सां असां बि मोहबत में ॿुधणु हा इहो चाहींदासीं मोहबत में ॻायो माशाल्लाह माशाल्लाह वाक़ई कमाल अलाह सां इहे मोहबतूं क़ाइमु रखे असांजो थोरो ख़्यालु रखियो अञा परे हुजे हा थोरो परे असांजो सेटिंग थी वई पंहिंजो रातो थी वियो अच्छा तव्हांजो रातो थी वियो रातो असांजो थी वियो असां ठही वियासीं पाण तव्हां पाण वेठो असां तव्हांखे गानो ॿुधायूं जी जी असां हाणे चुप था कयूं ऐं असां तव्हांजो रातो थी चुको आहे त असां एंजॉय कंदासीं हाणे ओके असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कोन तुंहिंजे दर ईंदासीं असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कोन तुंहिंजे दर ईंदासीं तुंहिंजे प्यार खे सपनो समझी करे माज़ीअ मंझि टार छॾींदासीं असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कोन तुंहिंजे दर ईंदासीं दुनिया जो ठुकरायल्ला तुझा भी ख्याल सही आहे ही त दुनिया जो ठुकरायल्ला तू सुहिणो से भी तो माशाअल्लाह पाण जोड़ करे कीअं घुमंदासीं तूं सुहिणो से बि तो माशाअल्लाह पाण जोड़ करे कीअं घुमंदासीं तुंहिंजे प्यार खे सपनो समझी करे माज़ीअ मंझि टार छॾींदासीं असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कोन तुंहिंजे दर ईंदासीं
जो भी नौकर कंबरानी तुझो तालिब जाना तुझे हम नामन जो भी नौकर इहा छिड़ब मरण ताईं याद कभी बी शिकायत तो खे न ॾींदासीं इहा छिड़ब मरण ताईं याद कभी बी शिकायत तो खे न ॾींदासीं तुंहिंजे प्यार खे सपनो समझी करे माज़ीअ मंझि टारे छॾींदासीं असां कुर्ब घुरियो तो छिड़ब ॾिनी वरी कोन तुंहिंजे दर ईंदासीं वरी कोन तुंहिंजे दर ईंदासीं वरी कोन दर ईंदासीं वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त साईं भलो फ़ैसिलो घर न अचिजो उतां खां अचिजो माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त जॾहिं तव्हां सिंग कयो पिया मतिलबु असां सभिनी ध्यानु था ॾियो अकरम साहब जेको आहे न हिकु ॿी मतिलबु हिकु पंहिंजी ॿी ख़्यालनि में उहो गायब थी वियो अलाए घणा साल पोइ ते शायदि तव्हां साईं अकरम फ्लैशबैक में वियो जेको चई त उहा परे आहे साईं उॾाई वियो हा पर मां जेको आहे हा बिल्कुलु ऐं मां जेको आहे इहो ॿुधणु चाहींदमि मां ॿुधंदमि तव्हांखे ॿुधाईंदो तव्हां मूंखे ॿुधाईंदो मां तक़रीबन 35 साल पोइ थियल हुयो 35 साल पोइ थियल हुयो जंहिंसां जॾहिं यादि ईंदो आहे त पोइ मां हुनखे थोरी देरि लाइ वेही करे हुन सां इहे ॻाल्हियूं शेयर कंदो आहियां त हू परे आहे ज़ाहिर आहे जॾहिं मां पहुची नथो सघां त ज़ाहिर मां ईअं चवंदो हू परे आहे मां कीअं मैसेज पर मूंखे इहा स्टोरी तव्हां परे वारी ॿुधायो मां ॿुधंदसि न स्टोरी इहा मुंहिंजे घर वारनि खे बि ख़बर आहे अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का पर ॻाल्हि इहा आहे त मां हिन स्टोरी खे लिखायां कंहिंसां प्यार थी वियो उहो असांखे हासिल न थियो त पोइ जॾहिं ज़ाहिर आहे उहो मूंखां परे थी वियो त वॾो ज़ुल्म आहे सो ज़ाहिर आहे जेका ॻाल्हि आहे न जेको क्लियर करे त हक़ीक़त मां ॿुधायांव मोहबत छा आहे मोहबत हासिल थिए त इहो मोहबत न आहे मोहबत उहा आहे जेका ला हासिल जेका तव्हांखे मिले न उहा तव्हांजी उहा ज़िंदगी अगरि तव्हांखे हासिल थी वई न उनजी काई अहमियत न आहे उनजी काई बि हैसियत न रहंदी आहे कुझु बि न बचंदो आहे कॾहिं कॾहिं दोस्त पुछंदा आहिनि भला हू कीअं आहे मूंखे ख़बर न आहे किथे आहे ख़्याली स्टोरी अथव न न सची ख़्याली स्टोरी पाण हिते वेही घड़े छॾी ख़्याली स्टोरी भाई ये जो सचो सीरियस न हो यार मां सच में सीरियस समझी करे ऐं मां कहीं ॿुधां थी पई त वाकई कुझु थियो हूंदो हे सदाई पंहिंजो ख़्याली स्टोरी ॿुधाईंदो आहे भाई सची जो ॿुधाए न त नालो खणे न कहिड़ी ॾिसो नालो बि कंहिंखे रुस्वा हाणे त एक्चुअली जेको चओ था न उहो बि मूंखे एक्टिंग थी लॻे रुस्वा न करेंगे तुम्हें जो न मतलब नाम कैसे होगा नालो खणण सुठी ॻाल्हि नाहे न कंहिंखे मतलब थोरो हिंट त ॾियो न मतलब तव्हांखे छो नालो ॿुधणो आहे मुंहिंजे गवारा नहीं सामने आके तुझको पुकारा नहीं अदर जेको फोर्स था कनि पिया त नालो महबूब जॾहिं साम्हूं मतलब तव्हांजो मतलब छा वञे एक्चुअली अच्छा मां तव्हांखे सैरिश मां तव्हांजी हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त मैडम ख़बर आहे असांजो जेको आहे न पीटीवी असांजो जोड़ हूंदो असां ॿिन्ही जो कॉमेडी कंदा हुआसीं असां स्टार्ट कॉमेडी खां शुरू कयोसीं असांजो मिज़ाज ई कॉमेडी आहे असां ॿिन्ही जो पर मां थोरो घटि करे वियो आहियां कॉमेडी छो रसूल बख्श सची ॻाल्हि पोइ कॉमेडी आहे जेको आहे उहो अंदरि आईंदे न जीवड़ा जेके थिए गॾु कंदा आहियूं अञा बि कॉमेडी कंदा आहियूं पर
हाणे कॉमेडी असां घटि करे मां त ॿधी थोरो कॉमेडी घटाए करे थोरो हेॾो अचूं Serious, थोरो वरी सीरियस serious. बि अचो हुन मज़ो आहे हुन में सही आहे कॉमेडी बि कंदा आहियूं हाणे तव्हांखे ख़बर आहे सीरियल माशाल्लाह, कईसीं पूरी माशाल्लाह। सीरियल कॉमेडी कईसीं सो कंदा आहियूं ये खिल ख़ुशी त ये इंसान जी ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहिनि ॾुख सुख त ज़िंदगी जो हिसो आहिनि न बिल्कुलु ॾुख असां अखियुनि में ॻोढ़ा ॾियणु ॾाढा आसान आहिनि पर चहिरे ते मुस्कुराहट ॾियणु न ॾाढी ॾुखी आहे बेहदि ॾुखी ॿई शयूं ॾाढी ॾुखियूं आहिनि ऐं कंहिंखे हक़ीक़त रुअण ॿुधायो ॾुखियो त आहे सीरियस कंहिंखे पंता खिलाइण ते सूट नथो करे त खिलंदा रहंदा कयो मूंखे त ॾाढा वणंदा न खिल मां त खिलंदो रहंदो आहियां अहिड़ी का ॻाल्हि ई खिलाईंदो आहियां बल्कि मां त खिलाईंदो बि त आहियां मां हमेशह खिली आहियां न तव्हां सां खिलंदी रही आहियां छो त मां खिलाईंदो आहे अॼु मूंखे खिलायो अथसि हा अॼु ॾाढो खिलायोसीं न ॿुधाए परे आहे पर यार अच्छा हिन सां न केरु न खिलंदो मतिलबु तव्हां न खिलियो न पोइ वरी हीअं कंदो अथव गुदगुदी गुदगुदी छो न खिलियो बरसाति में परे खां कंदो न ॻाल्हियूं अहिड़ियूं करे वेंदा आहिनि जो मां या त कावड़ अची वेंदी माण्हू कावड़ जी हलियो वेंदो त बसि खिल न आई हरू भरू सां खिलो वरी या त वरी खिल एॾी ईंदी जो बसि न थींदासीं ठीकु आहे ऐं अक्सर रिकॉर्डिंग ते असां सां ईअं ई इलाही इलाही मज़ो ईंदो रिकॉर्ड ऐं मुंहिंजो फादर चयो हुन में मां हिकिड़ो मतिलबु हूंदी धीउ आहियां न पर न मां वॾी पुट जो शफ़क़त आहे हिन में कैरेक्टर वॾी शफ़क़त आहे फादर हाणे बि जेको इहो सभु गुण अथसि सभु गुण जेका सिंध जा ई जेका ही करे उन में बि जेका हीरोइन आहे उहा मुंहिंजी धीउ आहे मज़े जी ॻाल्हि आहे। माशाल्लाह उहा जेका माशाल्लाह हीरोइन जो करे नालो ॾाढो सुठो आहे नालो जेको सिंध जा ई। हिन सीरियल सिंध जो जेका जाई आहे उहा मुंहिंजे घर में ई आई आहे Outstanding माना नालो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे बिल्कुलु त सिंध नाले जा हिसाब ई सां वरी उन जो लथी आयो जो सिंध जेको जी आई तव्हांजे culture घर में आई आहे, आहे पूरो उन में हुन स्टोरी में ॾेखारियो छा आहे आहे त भई ॾुख आहिनि तकलीफ़ूं आहिनि एजुकेशन आहे छा आहे या मतिलबु कंहिंखे बि ख़बर न आहे इहो हिकु अगरि छोकिरी आहे Secret आहे, त secret अगरि उहा ॿाहिरि निकिरे थी त उनखे छा न फ़ैसिलो करिणो पए या एजुकेशन जे लाइ उनजी फैमिली उन मथां फोर्स करे उनखे रोके थी ऐं मर्दनि खे अॻिते आणियो वेंदो आहे त पुटनि खे हमेशह अॻिते रखियो वेंदो आहे पर धीउ जे मथां पाबंदियूं हूंदियूं आहिनि तमामु घणियूं धीउ खे मतिलबु हालांकि जेतिरी क़ाबिल धीअरियूं आहिनि ऐं पुटनि खे मतिलबु बाक़ाइदे हा ऐं हिकु मरतबा छा थियो हुयो मां इहा रियल ॻाल्हि आहे त मां ग्रेड शो कंदी हुयसि सिंध टीवी ते ऐं असांजे प्रोग्राम में टॉपिक्स हूंदा हुया एजुकेशन ते या कुझु न कुझु कंहिं न कंहिं हवाले सां असां ॻाल्हाईंदा हुआसीं त हिकु छोकिरी हूंदी रेगुलर असांजी कॉलर बि हुई तक़रीबन 6-7 महीना ईअं कुझु गुज़रिया असांजे प्रोग्राम खे बट हुनजी रेगुलर कॉल ईंदी हुई ऐं हर टॉपिक ते उहो मूंसां ॻाल्हाईंदी डिस्कस कंदी फील न थींदो त उहा एतिरी न आहे पढ़ियल पर हिकु ॾींहुं आयो जॾहिं मां हुन खां हिकिड़ो सुवालु पुछियो त मां चयो चलो ठीकु आहे तूं छो नथी पढ़े वजह छा आहे त हुन मूंखे सिर्फ़ु एतिरो चयो त अगरि मां स्क्रीन ते कुझु ॻाल्हायो त ईअं न त मुंहिंजे लाइ मसइलो थिए मां हुनखे फोर्स करे प्यार में इलाही मां हुन खां पुछो ऐं हुन मूंखे चयो त मुंहिंजे बाबा जेको आहे न चाहींदो आहे त मां पढ़ां मां ऐं मूंखे बेहदि शौक़ु आहे इलाही नंढी एज मूंखे बेहदि शौक़ु आहे पीउ ऐं मां चाहियां थी त मां पढ़ां न मां अॻिते वधां त कुझु ॾींहं गुज़रिया मां जेतिरो बि ॻाल्हायो एजुकेशन ते ऐं हुनजे फादर खे रिक्वेस्ट कंदी रहियसि मां त कुझु ॾींहं गुज़रिया ऐं हुननि जी बैक कॉल आई मूंॾे ऐं हुनजी पूरी फैमिली हुनजी अम्मी बि ॻाल्हायो ऐं हुनजे बाबा बि पर हुन छोकिरीअ खे उहा एजुकेशन मिली वई असांजे थ्रू अगरि कंहिंजो सुठो कमु थो थिए त असांखे करणु घुरिजे सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि जल्दी गुज़री वियो जल्दी न वञे हा पर जल्दी गुज़री वियो ॾाढो सुठो गुज़रियो ऐं बेहदि मूंखे तव्हांजी हर ॻाल्हि तव्हांजो खिलणु तव्हांजा गाना ॻाइणु तव्हांजी एक्टिंग करण बि मूंखे बेहदि वणी ऐं माशाल्लाह एक्टिंग तो जोर घणो ऐं तव्हां सभिनी पंहिंजो बेहदि क़ीमती वक़्तु जेको आहे उहो असांजे लाइ असां सलाम सिंध में हिते तव्हां आया तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं कोई हिकिड़ो नंढो मैसेज हुजे जेको असांजी व्यूवर्स खे असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां ॾियणु चाहियो बस मैसेज तां पहिरियों ॾेई छॾियां जी प्लीज़ मां तव्हांखे बि ॾिसां तव्हां बि ॾियो जी जल्दी मैसेज त ख़ैर सुठा मैसेज दोस्त ॿिया बि ॾींदा पर आउं पंहिंजी हिकिड़ी ज़िमेदारी महसूसु करे ऐं मैसेज ॾियां थो त कोशिशि कजे त पंहिंजनि जो ख़्यालु रखो कोशिशि कजे ऐं ॿियो हींअर वरी तालीम जो ज़िक्र थियो नंढड़ी न्याणीअ जो त न्याणियुनि खे ज़रूरु पढ़ायो तालीम जेका आहे उहा तमामु ज़रूरी आहे जी अकरम साहब मां जो हमेशह इहो ई मैसेज हूंदो आहे त जंहिंजा माउ पीउ जीअरा आहिनि उन्हनि जी ख़िदमत कयो उन्हनि सां प्यारु कयो इहे वरी न आहिनि वरणा ऐं उन्हनि सां मुहबत कयो छो जो माउ पीउ सां मुहबत करणु हिकिड़ी इबादत बि आहे ऐं अलाह जे रसूल जो कौल आहे त जेको माउ पीउ जी इज़त करे थो उहो जन्नत में मूंसां गॾु हूंदो
ॻाल्हि आहे त मां सभिनी दोस्तनि खे जेके ही प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि खे इहे चवंदो माउ पीउ सां वधि में वधि प्यारु कयो, जेको तव्हांखे घुरणो आहे उन्हनि खां घुरो बसि। जी थैंक यू सो मच, ॾाढो ज़बरदस्त मैसेज हुयो। जी आपा हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो स्वीट सो मैसेज ॾेई छॾियो। मां एतिरो चवंदुसि त अॼुकल्ह हिकिड़ो रुझान थी वियो आहे त को नओं अफ़सर ईंदो आहे त हुन जा जेके कमु कंदड़ हूंदा आहिनि, चाहे उहो केॾो बि सुठो कमु कनि, पर हू पंहिंजो रोब ॾेखारण ख़ातिर उन्हनि खे कढी छॾींदो आहे। बिल्कुलु इहो न सोचींदो आहे त हुन जे पुठियां केतिरनि बचनि जी रोज़ी आहे ऐं हू कमु बि सुठो करे पियो, पर पोइ बि हुनखे कढी थो छॾे। त इहो मां चवंदुसि त थोरो ख़्यालु करणु खपे, केर बि हुजे सही, त कंहिंजी रोज़ी तव्हां न ख़तमु कयो। बिल्कुलु ॾाढो ख़राबु दौर आहे, इहा जेका आहे सा अर्श ते वेंदी आहे। बिल्कुलु। बशीर साहब तव्हां मूंखे कोई नंढिड़ो हिकिड़ो मैसेज जेको असांजे व्यूवर्स खे ॿुधाइणु चाहियो। मैसेज इहो ई आहे त हिक ॿिए जो असांखे ख़्यालु करणु खपे ऐं हिक ॿिए जे ॾुख सुख में जेको आहे सो हिकु साथ ॾियणु खपे ऐं वॾनि जी इज़त कयो। जीअं आम हिकिड़ो मैसेज आहे, पर मां त चवां पियो गाने तरफ़ हलूं, टाइम तव्हां थोरो बचो, तव्हां मूंखे चवण वारा आहियो। बिल्कुलु ज़रूरु, असां एंड में तव्हांजो सॉन्ग ज़रूरु ॿुधंदासीं। सो अदा मोहरम, थैंक यू सो मच, तव्हां सभिनी जी बेहद महिरबानी। सो व्यूअर, मां बि तव्हां खां इजाज़त वठणु चाहींदमि। हमेशह ख़ुशि रहो, सभिनी जो ख़्यालु रखो ऐं मुस्कुराहट अगरि तव्हां जेतिरी विखेरींदव, जेतिरी माण्हुनि में फैलाईंदव, इहा बि हिकिड़ी इबादत आहे। सो इन इबादतनि खे कंटिन्यू रखो, कंहिंजे लाइ कुझु बि दिलि में न रखो, हमेशह ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे बि ख़ुशियूं ॾियो। सो इहो मुंहिंजो नंढो हिकिड़ो मैसेज आहे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। सलाम सिंध में वरी सुभाणे मिलंदासीं हिकु नवनि महिमाननि सां गॾु। तेसि ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। हिकु सॉन्ग बि असांजो कंटिन्यू हलंदो। जी, साईं अब्दुल गफ़ार तबसम साजन जो लिखियल तमामु ख़ूबसूरत गीत आहे ऐं मोहरम भाई जो कंपोज़ थियल आहे, म्यूज़िक अरेंजमेंट बि मोहरम भाई जो आहे। ज़फ़र भाई त जॾहिं मां मूंसां मिलंदो आहे चवंदो इहो मूंखे ॿुधाए सो वेंदे वेंदे हिन प्रोग्राम में। इश्क जो एहसास टाइटल आहे हिन सॉन्ग जो। आख़िर में एहसास थियो, एहसास जेको आहे न उहो थींदो ई आख़िर में आहे। जी, जो न तगे मूंखे कहिड़ो पतो, इश्क जो न तगे इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो, इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो। दिल सड़ी खाक थी राख उॾरी जॾहिं, तॾहिं सांस थियो, तॾहिं सांस थियो। इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो, इश्क जो न तगे। मुँह में मुँह मालिकी सुहारा गया, मुँह में मुँह मालिकी सुहारा गया। गोड़ गज गया उथी मींह हमारा गया, गोड़ गज गया उथी मींह हमारा गया। दिल जी झूपी लुढ़ी ऐं पोइ कुझु न बचो, तॾहिं सांस थियो। इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो, इश्क जो न तगे।
इश्क खे पहिरियां कोई शुगुल पे चयो इश्क खे पहिरियां कोई शुगुल पे चयो उनखे गुम चो कॾहिं मां को गुल पे चयो उनखे गुम चो कॾहिं मां को गुल पे चयो पर जॾहिं सारो पुत मुंहिंजो कंडन सटियो तॾहिं सास थियो इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो इश्क जो न तगे ज़िंदगीअ चो मतब सुमक सभ खां मिठी ज़िंदगीअ चो मतब सुमक सभ खां मिठी मूं चयो मूंखे सभिनी खां चाहत मिठी मूं चयो मूंखे सभिनी खां चाहत मिठी ज़िंदगीअ खे छॾे जो वफ़ा खे चुमियो तॾहिं सास थियो इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो दिल सड़ी खाक थी राख उॾरी जॾहिं तॾहिं सास थियो तॾहिं सास थियो इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो इश्क जो न तगे मूंखे कहिड़ो पतो इश्क जो न तगे